अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? अॼु जेका स्टार्ट मां शो जी कंदसि त थोरी ॾुखाईंदड़ आहे, सिर्फ़ु मुंहिंजे लाइ न बल्कि मां इहो चवंदसि त सॼी इंसानियत जे लाइ ॾुखाईंदड़ आहे। छो त जॾहिं सुबुह जो ॿारु उथे थो, माउ उनखे तयारु करे थी, पीउ उनजो चहिरो ॾिसे थो ऐं उनखे पाण पंहिंजी बाइक ते विहारे या गाॾी में विहारे या XYZ कंहिं बि व्हीकल ते विहारे करे बाबा उनखे ऑफिस वञण वक़्तु स्कूल ड्रॉप कंदे पोइ पंहिंजे सफ़र जी तरफ़ रवां थिए थो। त अॼु ई अहिड़ो ई हादसो हिकिड़ो पेश आयो आहे कराची जे बफर ज़ोन इलाइक़े में। त हिकिड़ी मासूम मरियम 7 सालनि जी जेका 3 क्लास में पढ़ंदी हुई, सुबुह जो पंहिंजे पीउ सां स्कूल वञी रही हुई ऐं अनजान माण्हुनि उन इलाइक़े में किथे का फायरिंग कई आहे, अलाए कंहिंजो को झेड़ो थियो आहे, अलाए छा थियो आहे, वल्ला आलम। उहा गोली किथां हली आहे ऐं उन मासूम मरियम खे लॻी आहे उन जे सीने में ऐं उहा सिर्फ़ु उन रड़ कई आहे बाबा ऐं उन ई वक़्तु हुनजो दम निकिरी वियो आहे। मतिलबु इन जो रिस्पॉन्सिबल केरु आहे? हुन माउ पीउ ते छा गुज़रंदी हूंदी त जंहिं मासूम खे सुबुह जो हू रोज़ु ॾिसनि था, उनखे तयारु करे स्कूल उनजो पीउ वठी थो वञे, उनजी माउ उनखे सुबुह जो तयारु करे थी, उनखे नाश्तो कराए थी, उनखे बैग पाराए थी। मासूम गुल हिकिड़ो जेको अञा पूरी तरह सां मतिलबु मां जॾहिं इहा न्यूज़ ॾिठी मुंहिंजा हथ पेर थधा थी विया। लिटरली हींअर बि मुंहिंजा हथ पेर थधा थी विया आहिनि ऐं मां नथी ॻाल्हाए सघां। इहो मतिलबु इंसान जी ज़िंदगी एतिरी सस्ती थी चुकी आहे असांजे पाकिस्तान जे अंदरि, असां सेफ़ कोन आहियूं, कोई बि सेफ़ कोन्हे। यानी कोई बि निकिरे ॿाहिरि यानी पंहिंजी ज़िंदगी अलाह जे हवाले करे निकिरे। हूअं ई असां अलाह जे हवाले ई आहियूं, कंहिंजे हवाले कोन आहियूं, असां अलाह जे हवाले आहियूं। पर हिकिड़ो हूंदो आहे न त असांजे मुल्क में सेफ्टी आहे, असां किथां बि गुज़रंदासीं का स्नैचिंग न थींदी या त किथां गुज़रंदासीं त कोई अहिड़ो हादसो पेश न ईंदो, ट्रैफ़िक जो निज़ाम सुठो हूंदो, या त वरी कुझु अहिड़ो असांखे महसूसु थींदो त हिते फायरिंग न हूंदी, हिते का अहिड़ी शइ न हूंदी। पर असां कुझु बि अहिड़ी सोच नथा रखी सघूं अॼुकल्ह जे टाइम में। छोकिरी राति जो ॿाहिरि वॉक नथी करे सघे पंहिंजे घर खां निकिरी करे, भरिसां जेकॾहिं पार्क बि अथसि, घर में चवे थी त मां साम्हूं पार्क में वञी थोरी देरि वॉक करे थी अचां त छोकिरी वॉक नथी करे सघे। गुजरांवाला में रोज़ु राति जो हिकिड़ो भाई निकिरे थो बाइक ते ऐं उहो छोकिरियुनि जे पोयां निकिरे थो, इंतज़ार में आहे, ताड़ में आहे, केरु छोकिरी अकेली निकिरे थी त मां उनखे वञी जिन्सी हरासा कयां। भाई तव्हांखे इहो हक़ु कंहिं ॾिनो आहे? तव्हांजे पंहिंजे घर में नियाणियूं कोन्हनि, तव्हांजे पंहिंजे घर में भेनरूं कोन्हनि के, या तव्हां अहिड़ा कहिड़े क़िस्म जा इंसान आहियो? लिटरली वात मां जेको आहे न लफ़्ज़ था निकिरनि, इन्हनि माण्हुनि जे लाइ वात मां लफ़्ज़ ई निकिरी सघनि था, दुआऊं नथियूं निकिरी सघनि। मां चवां थी त अलाह सां इन्हनि खे एॾी सख़्तु सज़ा ॾिए, एॾी सख़्तु सज़ा ॾिए जो ही मुआशिरे में रही न सघनि, इन क़ाबिल ई न हुजनि जो हे हिते साहु खणी सघनि। हिकिड़ी मासूम छोकिरी जेका 10-12 सालनि जी छोकिरी आहे, उन ताईं खे नथा बख़्शनि पिया। ही माशरो आहे असांजो जिथे असां रहूं था। पोइ त मां चवां थी त 35 लख अवाम जेका माइग्रेट करे वई आहे ॿाहिरियुनि मुल्कनि में, त उहा सही माइग्रेट करे वई आहे। असां अॼु हिते रड़ियूं था कयूं त इहे 35 लख माण्हू बि खुटी पिया, पर खुटी न पिया, ओतिरा ई 35 लख रोज़ पैदा था थियनि। इहे 35 लख रोज़ जानवर पैदा था थियनि। चवंदा आहिनि शैतान हावी थी थो वञे, पर मां चवां थी शैतान तव्हां ते हावी छा, तव्हां शैतान आहियो। रावण खे बि साड़ियो वियो हुयो, पर अॼु जे दौर में बि रावण आहे, इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। त पंहिंजो पाण खे सही करण जे लाइ असां कंहिंखे चऊं, छा कयूं असां अहिड़ो, पंहिंजो माशरो कीअं सही कयूं, असां पंहिंजी नियाणी खे छा इन ख़ौफ़ जे करे ॿाहिरि न कढूं
त हू ॿाहिरि जॉब ते न वञे, ॿाहिरि शॉपिंग ते न वञे, ॿाहिरि वॉक न करे, या जेकॾहिं हुनजो भाउ हुन सां गॾु आहे त कोई अची करे हुनजे भाउ खे मारे करे हलियो थो वञे पियो, हुनजो पीउ जेकॾहिं हुन सां गॾु आहे त उनखे कोई न कोई किडनैप करे हलियो थो वञे पियो। मतिलबु ही कहिड़े क़िस्म जा हालात आहिनि, असां किथे पिया था रहूं, मूंखे लिटरली सम्झ में कोन थो अचे। बहरहाल अल्लाह साईं खां दुआ आहे त जल्द खां जल्द असांजे मुआशरे जे अंदरि बहितरी अचे। स्ट्रीट क्राइम हद खां वधी वियो आहे, तमामु घणो स्ट्रीट क्राइम थी वियो आहे। बराए महिरबानी पंहिंजी सेफ्टीज़ जे लाइ कुझु न कुझु कयो। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे जो तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे सेल्फ डिफेंस जे लाइ उन्हनि खे कुझु एक्टिविटीज़ करायो, त हुननि खे मार्शल आर्ट में कुझु एडमिशन्स करायो, हुननि खे कराटे सेखारियो, कुझु न कुझु तव्हां कयो। हाणे उहो वक़्तु कोन्हे जो असां 1929 वारियूं ॻाल्हियूं कयूं। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे जो छोकिरी पंहिंजे सेल्फ डिफेंस जे लाइ कुझु न कुझु करे सघे। सो बहरहाल इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं आहिनि ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खां निकिरण जे लाइ असांखे ई कुझु न कुझु हाणे आवाम खे ई करिणो पवंदो। असां मुआशरे जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, असां ड्रामा इंडस्ट्री ते बि ॻाल्हाईंदासीं, असां मूवीज़ ते बि ॻाल्हाईंदासीं, ऐं अॼुकल्ह जा जेके ड्रामा मूवीज़ ऐं जेके फॉर्मेट आहिनि इन्हनि शयुनि ते बि अॼु असां पंहिंजे शो में डिस्कशन कंदासीं। अॼु मूं वटि इलाही बहितरीनु डायरेक्टर ऐं एक्टर्स हिते मौजूदु आहिनि सेट ते। हिकिड़ी ॿी असांजी भेण आहे जेका एक्ट्रेस आहे, उन्हनि खे माशाल्लाह तव्हां ॾिसंदा रहंदा आहियो ड्रामनि में, थोरी देरि में असांखे जॉइन कंदियूं, उनजो इंट्रोडक्शन मां पोइ कराईंदसि। पर हिन वक़्तु असां वटि मोस्ट सीनियर एक्टर, राइटर, डायरेक्टर, सिंगर मुनीर सियाल साहब हिते मौजूदु आहिनि, ऐं उनखां अलावा ज़फ़र खोखर साहब जेके डायरेक्टर ऐं एक्टर बि आहिनि। मुमताज़ ख़ासख़ैली साहब बि असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि जेके पाण डायरेक्टर एक्टर बि आहिनि। ऐं ईद ते उन्हनि जी मूवी तमामु घणी हिट थी हुई, पग ऐं पलान तव्हां ॾिठी हुई त ब्लॉकबस्टर मूवी हुई, ऐं हाणे बि माशाल्लाह टेलीफिल्म ऐं सोप सीरियल जी तयारियुनि में लॻा पिया आहिनि। सो उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? शुक्र अल्हम्दुलिल्लाह किरन अल्लाह जा एहसान आहिनि। सभ खां पहिरियों त मां इहो अर्ज़ु रखंदुसि जेको इहो अलमियो तव्हां बयानु कयो, इहो अलमियो हिन महिल असांजे सॼे पूरे पाकिस्तान सां जेको आहे इंतिहाई वेझे खां कंसल्ट थी चुको आहे। मुआशिरो इंतिहाई बेराहरवी जो शिकार आहे। तमामु बहितरीनु नमूने सां तव्हां एक्सप्लेन कयो। सॼे इन सूरत हाल ते हिकिड़ी तमामु सुठी रोशनी तव्हां विधी। इहा ई असांजे अंदरि जी आवाज़ आहे, इहा ई असांजे पूरे मुल्क जे आवाम जे अंदरि जी आवाज़ आहे। इहा ई हीउ जेको मुआशिरो आहे, इहा ई सभु शइ चाहे थो जेके तव्हां शयूं असांजे नाज़रीन खे ॿुधायूं। असां ॾिसो, असां तव्हां सभु हर माण्हू पंहिंजो पाण कमाए थो, पंहिंजी रोज़ी पाण थो करे। सिर्फ़ु असां इहो था चाहियूं त असांखे हिकिड़ो बहितरीनु ऐं अमन पसंदि मुआशिरो मिले, बिल्कुलु, जंहिंमें रही असां हिकिड़ो सुख जो साह खणी सघूं, ऐं असांखे इहो अहसासु हुजे त घटि में घटि घर असां पंहिंजे वञी अमन अमान सां पहुची सघंदासीं। असां जेकॾहिं पंहिंजे घरां कंहिं शहर जे लाइ निकिरूं था त पहिरियों इहो था सोचूं त भाई जेके मोबाइलूं आहिनि असांजे जेब में, या का सुवारी आहे यानी की बाइक आहे या का असांखे कार आहे, त छा असां उहा बाइक उते खणी पहुची सघंदासीं? कमाल इहो आहे, ज़्यादती जी इंतिहा इहा आहे त बाइक बि असांजी पंहिंजी जेका असां महिनत करे कमाई उन में वरितीसीं, मोबाइलूं बि असांजूं पंहिंजूं। रस्ता रोके के लोफर क़िस्म जा माण्हू, क्रिमिनल माण्हू असांखां ज़ोर जे बलबूते ते उहे खसे बि वञनि था। जेको माण्हू वीचारो थोरो ई करे थो मज़ाहमत त अॻे जी जान वठी था छॾनि। हुननि खे इहो अहसासु कोन्हे कि उहो नौजवान माण्हू या हिकिड़ो जवान माण्हू उनजो पंहिंजो हिकिड़ो घरु हूंदो, उनजी घरवारी हूंदी, उनजो अबो अमड़ हूंदो। असां केॾो सॼी फैमिली उनखे डिस्टर्ब था कयूं, पोइ हिते उन्हनि जूं ज़िंदगियूं कीअं गुज़रंदियूं? सो कंहिंखे को अहसासु कोन्हे, ऐं उहे शयूं असांखे खसे उहे ईअं सम्झो टकनि जे मुल्क ते वञी खपाइनि था। सो असां त हुकूमत खां, तव्हांजे हिन पंहिंजे KTN जे तवसुत सां, गवर्नमेंट खां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां, ताक़तवर धुरनि खां जेके मुल्क खे कंट्रोल कनि था, अपील कंदासीं त असांजे पूरे पाकिस्तान ते ख़ुदा रा नज़र विझनि, ऐं ख़ासि करे असांजे सिंध ते। ॾिसो था असांजी सिंध में त माहौल हले कीअं इंतिहाई पेचीदा थी वियो। तमामु घणो। अॼु बि मां न्यूज़ में ॾिसी रही हुयसि, कच्चे जे इलाइक़नि में वरी ऑपरेशन शुरू करण जी तयारियूं लॻी पियूं आहिनि। लाड़काणो, सखर, कंदकोट ऐं इन पासे शदादकोट, इन पासे वरी सां जेको आहे तयारियूं शुरू करण जी आहे, त मतिलबु असां वरी वञी ऑपरेशन शुरू कयूं इन पासे बि। असल में छा आहे त जॾहिं वाना या वज़ीरिस्तान में ऑपरेशन थी सघे थो, असांजो त हीउ मख़सूसु कचो आहे। जेकॾहिं असांजी गवर्नमेंट चाहे त इहो सफ़ायो थी सघे थो, ऐं कोशिशि आहे असांजी इहो गवर्नमेंट जी त इहे शयूं असां कयूं। रोज़ु ॾिसो अॻुवाऊं, हाणे रिसेंटली असां हिकिड़ो दोस्त आहे शिकारपुर में, वीचारो धड़ी बख़्श मिसकीन आहे, मज़दूर आहे वीचारो, हिकिड़े कंहिं घर में मुलाज़िम आहे, 7,000 जंहिंखे सैलरी मिलंदी आहे।
उनजे पुट खे अगवा करे विया आहिनि, तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि। हाणे उन ग़रीब मिसकिन जंहिंजी 7,000 रुपया पघार आहे ऐं ॻोठ मां वीचारा टिकियूं वठी खाईंदा आहिनि, त उहो 20 लख रुपया किथां आणींदो? एॾो सानियो आहे इहो। हिकिड़ो वीचारो उहो धनी बख़्श जो मसइलो न आहे, सिंध जे हर माण्हू जो मसइलो आहे। रोज़ इहे अगवाऊं तावान हाणे किथां माण्हू आणनि? नंढड़ा मासूम जीअं वीचारी हुआ प्रिया कुमारी वीचारी अगवा थी वई, ॾिसो त हाणे 22 महीना जंहिं थियनि, छा उनजी वालदा ते गुज़रंदी हूंदी? छा उनजे वालदेन ते या घर वारनि ते? ॾिसो हिकिड़ो ॿारु असांजो स्कूल खां लॻी कलाकु अधु जेकॾहिं लेट थो अचे त केॾो परेशान था थी वञूं, वटसठ शुरू था करे। त हीअ 22 महीना कीअं उनजी वालदा वीचारी गुज़ारींदी हूंदी? या ॾिसो ॿिया एॾा इशू थियनि था असां वटि। बहरहाल अॼु असांजा जेके असां इंसान आहियूं न, शैतान जा पैरोकार थी विया आहियूं। हुसैनी पैरोकार न आहियूं, असां शैतान जा पैरोकार थी विया आहियूं। हक़ीक़त अथव, दीन खे छॾे करे बेदीन। पर कंहिं दुनिया जे कंहिं बि दीन में कंहिं इंसान ते ज़ुल्म नाहे लिखियो वियो, कंहिं इंसान सां ॾाढो कयो, कंहिंखे मारियो, कहिड़े बि दीन में नाहे लिखियलु। हर दीन अमुन सेखारे थो, सलामती सेखारे थो, प्यार मोहब्बत थो सेखारे। बस हिते रुगो जेको आहे बदमाशियूं थी सेखारियूं वञनि पे। बस बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजूं अल्लाह जा सां। भली काट थी कया, रंगनि भरी शाम। वॾी महिरबानी, थैंक यू जी सर, छा चवणु चाहींदव? बसि पहिरियों त तव्हां इंट्रोडक्शन प्रोग्राम जो अहिड़ो करायो जो असां जेको सोचियासीं सभु विसरी वियो सॼो। माना असांजो जी मतिलबु जुरी पियो असां अॻे हसास माण्हू। मां त टिशू हथ में खयो वेठो आहियां, घोड़ा उगी उगी हाणे बसि कई अथऊं। सर मतिलबु मूंखे पाण खे आइडिया न हुयो। मुंहिंजी आदत आहे डेली सुबुह जो जीअं मां उथंदी आहियां, हिकिड़ो त मूंखे आदत आहे सुबुह सवेर उथण जी। जी जी। ऐं मां सुबुह जो रुगो न्यूज़ वेही ॾिसंदी आहियां। त सुबुह सां जॾहिं इहा न्यूज़ हली न, त लिटरली मूंखां त हर शइ विसरी वई। मतिलबु 7 सालनि जो ॿारु छा आहे? बिल्कुलु हसास माण्हू जो त जी जुरी थो पए न, बाक़ी त मुआशिरो त तबाही जी तरफ़ आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। हिन सां गॾु गॾु ॾुख वारियूं ॻाल्हियूं छॾियूं था। अॼु पाकिस्तान ऐं श्रीलंका जो मैच बि हुयो ऐं ख़बर इहा पई हुई त वरी बारिश शुरू थी वई, जंहिंजे करे टॉस डिले थी वियो हुयो। ऐं हाणे जी मूंखे ख़बर न आहे त मैच स्टार्ट थी या न थी। तव्हां व्यूवर्स जेकॾहिं मैच ॾिसी रहिया आहियो त कॉल करे असांजे प्रोग्राम में बि शामिलु थी सघो था, असांजे गेस्ट सां बि ॻाल्हाए सघो था ऐं मैच जे हवाले सां असांखे टाइमली इन्फॉर्म बि कंदा रहिजो त छा सूरत हाल आहे। अच्छा सर, माशाल्लाह तव्हांजी ब्लॉकबस्टर मूवी रही पग ऐं पलांद ऐं ॾाढो सुठो बिज़नेस कयो उन ऐं सभिनीनि खे पसंदि बि आई। हाणे बि उनजा अक्सर करे गाना हलंदा रहंदा आहिनि। त तव्हांखे उनजी मोट कीअं मिली? असल में मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो नज़रियो आहे दाज में मुंहिंजो, त जॾहिं बि तव्हां कमु कयो था, डायरेक्टर जी हिकिड़ी थ्योरी हूंदी आहे, उनजी थ्योरी उनजी 1 लाइन खां शुरू थींदी आहे। जेकॾहिं इदारो एतमाद करे थो ऐं डायरेक्टर ईमानदार आहे ऐं उनखे कमु पंहिंजो ईमानदारी सां करिणो आहे, त उनखे अलाह जे करम सां उहा पहिरियां खां ख़बर हूंदी आहे त जिन तरफ़ मां वञी रहियो आहियां इहो रस्तो कामयाबी जी तरफ़ आहे या नाकामी जी तरफ़ आहे। पोइ थोरो थोरो करे जॾहिं असां हलंदा आहियूं स्टोरी खणी, उन खां पोइ असांजी कास्ट हूंदी आहे। अलाह जे करम सां सॼो सिलसिलो असांजो जेको हिकिड़ो बेस हो तमामु सुठो ऐं मज़बूत जुड़ियो हो ऐं असांखे बि इहा उमेदु हुई जेतिरी असां महिनत कई हुई, जेतिरो असांजो हाल हो उन हाल में रही करे ठहणु, त इन खां वधीक का शइ खपे, अञा बहितर खां बहितर खपे। पर जंहिं हिकिड़े फ्रेम में रही असांखे कमु करिणो हो इदारे जे हिदायतनि जे मुताबिक़, उन मुताबिक़ असां कोशिशि कईसीं त उनखां ॿीणो करे कयूं। आवाम जे साम्हूं जेका शइ अचे उहा सुठी अचे, उन में को पैगाम हुजे धरती जे लाइ, मुल्क जे लाइ, जंहिंमें को बहितरी जी सलाह हुजे। कोशिशि कईसीं। असांजे सिंध जे तमामु सीनियर आर्टिस्ट असद ख़ान कुरैशी साहिबु तमामु घणो असां ताउन कयो। असां उनजी मोहबतुनि जा, उनजे प्यार जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं, जो तमामु घणो असां ते यकीन बि कंदो आहे ऐं असां सां साथ बि ॾींदो आहे। सो सॼी टीम जेका बि हुई उन्हनि भरपूर साथ ॾिनो, हिकिड़ी सुठी शइ जुड़ी ऐं इदारे जा शुक्रगुज़ार आहियूं सभ खां वधीक, जो उन्हनि तमामु घणो फिल्म ते ध्यानु ॾिनो। उनजो म्यूज़िक नओं ठहियो, उनजो गाना नवां ठहिया ऐं उनजो प्रमोशन मां ॾिठो त पोइ हिते जेके बि प्रोजेक्ट हलिया आहिनि असांखे वधीक जेका हिकिड़ो तरजीह ॾेई उनजो तमामु सुठो प्रमोशन कयो वियो। इहो सभु नतीजा इन शइ जा निकिता जो हिकिड़ो गॾियल हिकिड़ो गुलदस्तो ठही उहा फिल्म हली पई ऐं माण्हुनि ॾिठी। माण्हुनि जो बि शुक्रियो असां अदा था कयूं सॼे सिंध वारनि जो, जेके असां हीणनि खे क़बूल था कनि। न त बाबा असांखे त पंहिंजो पाड़े वारो बि कोन सुञाणे, शाबाश आहे उन्हनि खे। ईअं न चओ, अलाह साईं तव्हांखे मज़ीद कामयाबियूं अता करे। अच्छा, तव्हां ॿई हमेशह जोड़ी थी करे ई कमु कंदा आहियो या कॾहिं अलॻि अलॻि बि कमु कयो अथव? असल मसइलो ईअं आहे त जेको बि असांजे चैनल जो कमु थिए थो, असांजी हिकिड़ी पाण में अदो मुमताज़ मूंखे तमामु घणो सीनियर आहे। अच्छा अच्छा, मूंखे फ़ख़ुरु आहे जो हिन सां गॾु मां कमु कयां थो ऐं मां हिन महिल ताईं कोशिशि कंदो आहियां त मुमताज़ खां सिखां।
असल में गॾिजी कमु करण जी हिकिड़ी थ्योरी थिए थी, उहा इहा आहे त तव्हां में बर्दाश्त जो मादो केतिरो आहे। छो त कम जे दौरान सर्दियूं गर्मियूं मौसम जा असरात इदारनि जूं पोइ तव्हां जेको आहे सभु ॻाल्हियूं उन्हनि खे फॉलो करिणो थो पए। अदाकार असांजा वीचारा अचनि था, उन्हनि खे असांखे कीअं जेको आहे फेस करिणो आहे। लोकेशननि जा प्रॉब्लम थियनि था। सिंध में जॾहिं असां इंटीरियर में कमु कयूं था उहो तमामु ॾुखियो कमु आहे। हितां जो माण्हू जॾहिं वेही असांजे सिंध जे ड्रामे ते तनक़ीद कंदो आहे त असांखे ॾुख बि थींदो आहे, अफ़सोस बि आहे, हैरत बि थींदी आहे उनजे दिमाग़ी तवाज़ुन ते। त बाबा जॾहिं तव्हांखे लोकेशन जो बि हिते पैसो मिले, तव्हांखे पर डे बि सुठा, तव्हांखे हर शइ सुठी मिले, उनजे बावजूदि तव्हां उन माण्हू ते तनक़ीद कयो जेको हिकिड़ो महदूद बजट ऐं वसीलनि में रही करे उहो सभु कमु थो करे, जेको तव्हां उते पैसनि जे बलबूते ते बि अची नथा करे सघो। जॾहिं कराची खां माण्हू इंटीरियर में अचनि था त हुननि वीचारनि खे एॾा परेशान था थियनि जंहिंजी इंतिहा न आहे। इवन उर्दू वारा माण्हू जॾहिं ईंदा आहिनि त बि असां सां राब्तो कंदा आहिनि, हीअ लोकेशन खपे, हीअ असांखे कराए। हालांकि हू वीचारा पंहिंजो उन जे लाइ सभु कुझु पैसा वग़ैरह अदा कंदा आहिनि, पर उनजे बावजूदि बि असांजे ॿाहुनि ॿुधण जी वाट मोहबतूं समूरे सिंध जा माण्हू मोहबती त आहिनि न माण्हू। हाणे हुन ज़ालमाना फैक्टर जे करे असांजा जेके सुञाण सुधिरियल ऐं सुरीला माण्हू आहिनि उन्हनि जो चहिरो लिकी थो वञे। असांजी सिंध अॼु बि मां चवां थो त मोहबतुनि जो गढ़ आहे। बेशक जेतिरियूं असांजी सिंध में मोहबतूं आहिनि ऐं असांखे जेतिरियूं मिलनि थियूं उहो त असां उन शइ खे सम्झूं था न, पर उहे कुझु माण्हू जेके एॾो हाईलाइट थी विया आहिनि, मुआशिरे जे मथां क़ाबिज़ थी विया आहिनि, जो उन्हनि जे करे असांजो जेको मुस्बत पहलू आहे लिकी वियो आहे। उन मनफ़ी पहलू खे एतिरी आज़ादी मिली वई आहे जो मुस्बत पहलू ढकिजी वियो आहे। सो अलाह कंदो गवर्नमेंट इदारा जिन जे हथ में इहो सभु कुझु आहे उन्हनि खे असांजे हीणनि हालनि ते रहम पवंदो, जेके वीचारा जिन जी फैमिलीज़ जा माण्हू उन्हनि खां परे आहिनि, जिन खे रोज़ मसइलनि खे मुंहुं ॾियणो पए थो, कंहिंखे तकलीफ़ कंहिंजा भाती हलिया था वञनि, उहो त उन्हनि खे ख़बर आहे न। बिल्कुलु ईअं आहे। सो अलाह कंदो त बहितरी ईंदी, इंशाअल्लाह बहितरी ईंदी, बिल्कुलु ईंदी। इन सां गॾु गॾु थोरी आर्ट्स काउंसिल जे हवाले सां बि ॻाल्हि कंदासीं त पाकिस्तान आर्ट्स काउंसिल तव्हांखे ख़बर आहे त 8 सेप्टेम्बर खां हिननि जो फेस्टिवल स्टार्ट थियो आहे, वेंदे 8 अक्टूबर ताईं पूरो महीनो, जंहिंमें डिफरेंट कंट्रीज़ मां ॿाहिरनि मुल्कनि मां ग्रुप्स आया आहिनि जिन पार्टिसिपेट कयो आहे। तव्हां बि जल्दी कयो, तव्हांखे बि जेकॾहिं पार्टिसिपेट करिणो आहे त तव्हां वञो। आर्ट्स काउंसिल में टिकट्स जेको आहे तव्हां ख़रीद करे सघो था, पंहिंजी फैमिली सां गॾु वञी करे उते शोज़ बि ॾिसी सघो था। हुन सां गॾु गॾु आर्ट्स काउंसिल जेको आहे अॼु आर्ट गैलरी भी मुतारफ़ कराई आहे, ऐं स्पेशली उहे भेनरूं उहे ॿाहिरि जेके आर्ट सां मोहबत कंदड़ आहिनि, तव्हां वञो ऐं पंहिंजो जेको आहे उते हुनर ॾेखारे सघो था। त वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, बि तव्हांखे भली कार कंदासीं लगन भई शाम में। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणी आहे त पाकिस्तान जी हिस्ट्री में पहिरियों भेरो ईअं थी रहियो आहे त तव्हांखे ख़बर आहे त मिस यूनिवर्स थींदो रहंदो आहे हर 2-3 साल। त उन में घणो करे पाकिस्तान खां अलावा सॼी दुनिया पार्टिसिपेट कंदी आहे। सॼी दुनिया जूं मॉडल्स जेके टॉप क्लास जूं जेके इलीट क्लास जेके मॉडल्स जेके चवंदा आहियूं असां, उहे उन में पार्टिसिपेट कंदा आहिनि। ऐं उन खां पोइ हिकिड़ी छोकिरी मिस यूनिवर्स थींदी आहे। त घणो करे इहो टाइटल असांजे हमसाए मुल्क ॾे तमामु घणो वेंदो आहे, तक़रीबन। ऐं हिन दफ़ा ईअं थियो आहे जो पाकिस्तान बि इन में पार्टिसिपेट करे रहियो आहे। ऐं मूंखे नाहे ख़बर त कहिड़े स्टेज ते वञी ही बीहंदो असांजो मिस यूनिवर्स, पर दुआ इहा ई आहे त जेकॾहिं वञे थो त टाइटल विन करे अचे। ऐं जेके बि असांजियूं भेनरूं आहिनि ऐं हिन में हिसो वठी रहियूं आहिनि उन्हनि सभिनीनि खे ऑल द बेस्ट चवणु चाहींदसि। त सर, तव्हां फेवर में आहियो त मिस यूनिवर्स जेको आहे पाकिस्तान पार्टिसिपेट करे थो, इहो थियणु घुरिजे? बिल्कुलु, दुनिया चंड ते पहुती आहे, कोशिशि माण्हू करे, बाक़ी त हाणे अलाह बहितरी कंदो। पर सॼी दुनिया मतिलबु पार्टिसिपेट करे रही आहे हुन में। दुनिया करे थी त पाकिस्तान दुनिया सां गॾु हलंदो न बाबा, बैकडोर त न वेंदो न। पर इन खे जेकॾहिं ॾिसजे थोरो ॿी तरह सां त काफ़ी तनक़ीद जो निशानो बि ठाहियो वियो आहे। बीइंग अ आर्टिस्ट ऐं बीइंग अ डायरेक्टर, तव्हांजो हिकिड़ो मां नज़रियो
ॾिसणु चाहींदसि त? तनक़ीद त चङनि कमनि जी बि थींदी आहे, हे त चङनि खां बि चङो आहे, तनक़ीद त थियणी आहे न। हा हलो, इहो बि सही ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि न जंहिं शइ में तनक़ीद हूंदी आहे उहा शइ मतिलबु सुठी ई हूंदी आहे। बिल्कुलु। अच्छा, तव्हांजो कहिड़ो ड्रामो अची रहियो आहे हींअर? असांजो ड्रामो गुनाह रीलोडेड जे नाले सां वरी अचे पियो। अच्छा, पहिरें सिर्फ़ु गुनाह हुयो। सही। KTN जी ख़्वाहिश हुई त सिंध पुलिस खे थोरो बूस्ट ॾिजे ऐं उनखे उत्साह ॾिजे, हिमत ॾिजे त को बहितरी तरफ़ वञनि। जेकी तव्हां असल शिकायत कई, KTN जी त इहा देरीना ख़्वाहिश हुई त सिंध पुलिस ते ड्रामो ठाहे उन्हनि खे इस्लाह कजे, उन्हनि जो ऑफिसरनि जो जेके थोरा घणा करप्ट बि आहिनि, त असांजो ई ड्रामो ॾिसी मन सुधरी पवनि, मन का हक़ सच जी ॻाल्हि करे हुजनि। कंहिं बि हिकिड़े गुनाहगार खे उन्हनि पकिड़े विधो या कंहिं बेगुनाह खे को फ़ाइदो पइजी वियो त माना सम्झो त KTN जी फतह थी वई। इन ई सिलसिले में ही जेको प्रोजेक्ट वरी शुरू पिया कनि। सही। सो असां कल्ह पहुतासीं हिते, ख़ैर सां असांजी मीटिंग्स थी वई आहे इदारे सां। जल्दी इंशाअल्लाह हफ़्ते खन जे अंदरि असां रिकॉर्डिंग ते निकिरी त ईंदासीं। हुन में डेली बेसिस ते न्यू स्टोरीज़ हूंदियूं? जी बिल्कुलु, सीरीज़ आहे। हर स्टोरी जूं 2 क़िस्तूं हूंदियूं। हिकिड़ी क़िस्त में क्राइम वग़ैरह थींदो, ॿी क़िस्त में हुनजो वाइंड अप थींदो, वरी नई क़िस्त, वरी नई ॻाल्हि। सही। त इन जो मतिलबु हींअर जेको कुझु बि असांजे मुआशरे में थी रहियो आहे, जी जी, त उनखे हिकिड़ो मतिलबु चवंदा आहिनि न त अकासी करणु। बिल्कुलु। असां त आर्टिस्ट प्रैक्टिकली कंदा आहियूं न। हिकिड़ो ॾिसो न, क़ुरान शरीफ़ बि हिकिड़ो सच जी ॻाल्हि आहे, पर उहो सिर्फ़ु हिकिड़ो ज़बान आहे त हीअं कयो, हीअं कयो, हीअं कयो। पर असां अदाकार जेके आहियूं, असां जेके डायरेक्टर आहियूं, जेके आर्टिस्ट माइंड माण्हू आहियूं, उहा ई ॻाल्हि थोरो प्रैक्टिकल था कयूं। तव्हां जेकॾहिं बुराई कंदो त तव्हांखे हीअ पकड़ मिलंदी, हिते बि सज़ा मिलंदी, उते बि सज़ा मिलंदी। फ़लसफ़ो इहो आहे। जेकॾहिं मौलाना हज़रात असांजे हिन कम खां नाराज़ आहिनि त उन्हनि खे मां ॿुधाइण थो चाहियां त असां में तव्हां में को घणो फ़र्क़ु कोन्हे को। अॻे त फ़ोटूं कढाइण मौलाना साहब चवंदा त गुनाह आहे, बाबा तस्वीर न कढायो। हाणे त इहो सॼो सिलसिलो फ़ोटुनि जो ई आहे। सही। हा। पर सर, तव्हांखे ईअं नथो लॻे त जीअं अॼुकल्ह असांजे मुआशरे में जेके हालात आहिनि, ऐं जेकॾहिं असां उन ते का स्टोरी ठाहे करे पंहिंजे व्यूवर्स खे ॾेखारियूं त पैमरा जी तरफ़ां बि काफ़ी इशूज़ थींदा आहिनि पोइ स्टोरी खे खणी करे त भई हीअ स्टोरी न हलायो? सख़्तियूं त इलाही घणियूं आहिनि। हाणे त इलाही पाबंदियूं आहिनि त तव्हां ब्लड न ॾेखारियो, तव्हां क़तल न ॾेखारियो, हीअं बि न कयो, हीअं बि न कयो, हीअं न कयो। इन पाबंदी जे बावजूदि बि रुमाल में वेड़े बि कुझु शयूं ॾेखारे सघजनि थियूं। छा कयूं, मजबूरी आहे। जॾहिं पाबंदियूं आहिनि, वरी कमु बि करिणो आहे। उहो बेटा जो बेत मूंखे यादि ईंदो आहे हिकिड़ो, मूंखे मुंहुं पिरनि ॿधी विधो ॿार में, उभा ईअं चवनि मता पाण पुसाईं। सो करिणो बि आहे ऐं करिणो बि न आहे। पर हाणे असांजी त मजबूरी आहे। असां त आशिक़ आहियूं न, क़ौम जा बि आशिक़ आहियूं, हुन वतन जा बि आशिक़ आहियूं। पर तव्हांखे छा थो लॻे, जेसीं ताईं असां इहो ॾेखारींदासीं न त तेसीं ताईं क्राइम जो रेशो जेको आहे उहो घटिजी सघे थो? रेशो त न घटिबो न। हीउ हिकिड़ो सिलसिलो आहे ई, माना ज़ुल्म, हक़ नाहक़, दुनिया जो जेको वजूद आहे, सिस्टम आहे, सॼो इन ते आहे। ॾोह त मके मदीने में बि थिए थो, माण्हू त काबतला मां बि जेब कतरी कनि था, जेको माफ़ी जो दर आहे। ॾोह त थियणो आहे, पर मसइलो आहे त उनखे थोरो घटाइणो आहे, अवेयरनेस ॾियणी आहे त बाबा जेको तव्हांजी फैमिली में माण्हू आहे उहो बि तव्हांजो दुश्मन आहे। सही। अहिड़ा धाड़ा, अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जो तव्हां माना हैरान रहिजी वेंदव त पंहिंजे भाउ जे घर में धाड़ो हणायो ऐं सॼी फैमिली खे क़तल कराई। बिल्कुलु। छा हुन में लालच हूंदी? वधि में त 10 लख 5 लख जो शेयर हूंदो त जॻह हुनखे विच में मिली वेंदी, पर उन माना ज़ुल्म करे छॾियो थोरी लालच में। ईअं ई हिकिड़ो मूंखे ड्रामो यादि अची रहियो आहे त कुझु टाइम पहिरियां तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो मोटरवे मुल्तान ते जेको हादसो थियो हुयो हिकिड़ी फैमिली सां गॾु, उन ते ई कंहिं चैनल जेको आहे ड्रामो ठाहियो ऐं बाक़ाइदा उन जी 10-12 क़िस्तूं ऑनियर थियूं ऐं ख़बर पई त उहो ड्रामो बैन थी वियो। त सर, हिते इहो बि थींदो आहे? बिल्कुलु। अगरि रियल स्टोरी ते कंहिं रियल कम ते कमु कजे थो त पोइ बैन बि थी था वञनि। यानी केॾो वॾो नुक़सानु थियो उन चैनल जो, उन डायरेक्टर जो, उन प्रोड्यूसर जो, उन एक्टर्स जो केॾो लॉस थियो। बिल्कुलु। अगली धुर ताक़तवर हूंदी न। ज़ाहिर आहे। हा, हिते त ॾाढो ई गाबे वारो चकर आहे न, जेको ॾाढो जिन हथ में लठ सभु कुझु सिस्टम त उन वटि आहे न।
पर मुंहिंजो जेको पर्सनल ओपिनियन आहे उहो इहो ई आहे त असांखे पंहिंजी आवाम खे हाणे थोरो अवेयर करणु घुरिजे ऐं असांखे अहिड़ा सब्जेक्ट्स आणणु घुरिजनि जंहिंमां अवेयरनेस बि थिए उन्हनि मां सबक़ बि हासिलु थिए ऐं थी सघे थो त सिंध पुलिस जी उन मां थोरी घणी हेल्प बि थी वञे। अलाह हिमत ॾींदो न, असांजी कोशिशि आहे त उनखे हिमत वठराए बि। तव्हां हिमत वठराईंदव न, उहो ॿुधो अथव न हिकिड़ी असां सिंधी में चढ़णी आहे, अबा किरियो ईंदो किरी पवंदो, अबा चढ़ियो ईंदो चढ़ी वेंदो। सो असां KTN इदारे जी इहा कोशिशि आहे त सिंध पुलिस में अवेयरनेस बि अचे, हुनखे हिमथाइजे बि, उन्हनि खे थोरो पुश कजे। असल में हिन ते सर अलामा इक़बाल जो हिकिड़ो शेर आहे न, जी जी, मैं अकेला ही चला था सफ़र के लिए, लोग आते गए कारवा बनता गया। असल में शुरूआत को हिकिड़ो माण्हू कंदो आहे, पोइ माण्हू ईंदा वेंदा आहिनि। अक्सर असां क़ौम में ईअं आहे त हिकिड़ो जॾहिं शुरूआति कंदो आहे न, पोइ सभु हुनजे पोयां रीस ते जीअं असां वटि हिकिड़ी सोशल मीडिया जो जेको वॾो हिकिड़ो हथियार आहे। सोशल मीडिया ते केरु जेकॾहिं को अहिड़ी पोस्ट रखे थो, उन ते सिर्फ़ु लिखी थो छॾे, हिकिड़ा ग़लति जुमिला लिखी छॾियईं, त सभु माण्हू पढ़ंदा कोन, उनजी हक़ीक़त खे न जाचींदा, उन ते बसि अमल कंदा, उहे बि उन तरीक़े सां ग़लति जुमिला लिखंदा वेंदा। पर जेकॾहिं केरु कंहिंजी तारीफ़ लिखंदो त वरी सभु हुनजो तारीफ़ी कलमात लिखंदा वेंदा। सो असां वटि ईअं शइ अचकर आहे, असां सोचींदा न आहियूं, घटि था सोचूं, पर जॾहिं जेसिताईं असां वटि सोच सम्झ ईंदी न त पोइ शायदि सभु कुझु हीअ असां वटि न थींदो। ऐं अक्सर असां बाद में सोचींदा आहियूं, करे पोइ सोचींदा आहियूं। कहिड़ा बि माण्हू ॾोहो कनि था या कुझु बि कनि था, पोइ जॾहिं ॾिसंदा आहियूं त पोइ वेठा माफ़ियूं वठंदा आहिनि त बसि ॿीहर न कंदासीं। पर जेकॾहिं इहा सोच असांजी पहिरियां थिए त उन हीअ सभु कुझु थिए ई कोन। सही। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे तव्हां ॿिन्ही खां। हाणे कुझु ॾींहं पहिरियां असद साहब मुंहिंजे ई शो में आया त हुननि हिकिड़ी शिकायत कई तव्हां खां न, मतिलबु ओवरऑल जेके बि असांजा आहिनि डायरेक्टर्स, त भई हो हिकिड़ो ई फॉर्मेट, हिकिड़ो ई मूंखे जेको आहे कैरेक्टर ॾियनि था, त वजह छा आहे इहा? असल में मां तव्हांखे अर्ज़ु रखां त डायरेक्टर केर बि आहे उहो इदारे जी पॉलिसी सां हले थो। जीअं त मुनीर चयो, मां तव्हांखे अर्ज़ु रखियो सवेरे त असां हिकिड़ो वन लाइन खणी ईंदा आहियूं, इदारे जे ऑफिशियल्स सां उहो डिस्कस थींदो आहे, उन जी हिदायतुनि जे बलबूते ते कास्टिंग थींदी आहे, उन खां पोइ असां हितां ई कास्टिंग उहा खणी निकिरंदा आहियूं शूट जे लाइ। सो ॻाल्हि इहा आहे चवण जी त उन में कंहिं बि डायरेक्टर जो क़सूरु कोन्हे। ऐं ॿियो एज फैक्टर जे हवाले सां अदाकार असां वटि सिंधी मीडिया में तमामु थोरा वञी बचिया आहिनि, लिमिटेड थी विया आहिनि। उनजो इहो सबूत आहे त तव्हां ॾिसंदो जेके बि ड्रामा ठहनि था, तक़रीबन हर ड्रामे में साॻा अदाकार कमु था कनि। माण्हू भुलियो पवनि त बाबा हे साॻियो ड्रामो थो हले छा भला, ॿिए ड्रामे खे ॾिसी वरी था चवंदा आहे साॻियो ड्रामो आहे छा, हालांकि साॻियो न आहे, पर अदाकार जो साॻा आहिनि, मेल फीमेल, त माण्हू भुलिजी था पवनि। असद साहब लेजेंड एक्टर आहिनि असांजा, असांखे त इंतिहाई फ़ख़ुरु आहे जो असां असद साहब सां गॾु कमु कयो आहे। छो त जंहिं माण्हू खे असां सिनेमा जे फिल्मनि में कमु कंदे, दो थींदे, शहीद फिल्म में कमु कंदे ॾिठो, पंहिंजो हैदर ख़ान में ॾिठो, मोब शीदी में ॾिठो, जिया लतीफ़ में ॾिठो, उन खां पोइ खोड़ सारा TV ड्रामा ऐं ब्लॉकबस्टर फिल्म KTN जी दरिया पार। हिकिड़ी ख़्वाहिश हुई त असद साहब रुगो मिले किथे वरी वेही असां हुन सां फ़ोटो कढायूं, पर वक़्तु महिनत सां इहो सिलो ॾिए थो त तव्हां सां उहे लेजेंड मिलियो बि पवनि था ऐं तव्हां हुन सां गॾिजी कमु बि कयो था। सो मजबूरी आहे डायरेक्टरनि जी, करेक्टर अहिड़ा अची था वञनि ड्रामनि जे विच में जंहिंमें उन अदाकार खे खयो थो वञे। बाक़ी त विर्छ विरासत सभु इदारे जे हथ में आहे, इदारो पाण मालिक आहे, मोतबर आहे, जंहिंखे चाहींदो जिथे फिट करे, डायरेक्टर त हुनजी हिदायतनि जे मुताबिक़ कमु कंदो न। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा ॿुधायो त असां कॾहिं मतिलबु इन्हनि स्टोरीज़ मां निकिरंदासीं ॿहिराड़ियुनि जी? असल में मसइलो इहो आहे त असां वटि हिकिड़ो इदारनि जो या इन्हनि जो बिज़नेस आहे। जीअं ॾिसो न असांजा पाड़ेसरी मुल्क आहिनि, हाणे अक्सर असां ते हिकिड़ो इल्ज़ाम हूंदो आहे त तव्हां एक्शन ड्रामा था ठाहियो, ॿहिराड़ी हथियार था ॾेखारियो, कुझु बि आहे। पर असांजे पाड़ेसरी मुल्कनि में ॾिसो त या तामिल जेके फिल्मूं ठहनि थियूं, केॾो माना एडवांस हुन में एक्शन था ॾेखारनि। को माण्हू ॾेखारनि था जेकॾहिं मरंदे ॾेखारियो थो वञे त उनखे केॾो शदीद माना तरीक़े सां माना ख़राबु तरीक़े सां मारनि था, हालांकि जेके नंढड़ा ॿार आहिनि शायदि उहे मथां न ॾिसी सघनि, तशद्दुद जी प्रचार था कनि, माना दुनिया जो वॾो में वॾो कमु था कनि। ठीकु आहे, बाहुबली फिल्म अचे थी, बाहुबली न आहे ईअं त को माना दुनिया जो वॾो माना जेको आहे सो अजूबो आहे, जेको दुनिया जो को बि कमु न आहे जेको नथो करे सघे। हिकिड़े जबल खां मक़सदु हिकिड़ी फिक्शन ते हिकिड़ी शयूं हूंदियूं आहिनि, फिल्म या ड्रामो तक़रीबन असां वटि चवंदा तूं वॾी फिल्म आहे, तूं वॾो ड्रामो आहे, माना उहे तक़रीबन फिक्शन ते हूंदियूं आहिनि इहे शयूं, असां उन्हनि खे हक़ीक़त में वञी न जाचियूं। ऐं ॿियो असांजी मजबूरी आहे त असां वटि फाइनेंशियली असांजी जेका सिंधी इंडस्ट्री आहे उन में एतिरो पैसो न आहे।
हाणे वॾे में वॾो सान्हो इहो आहे त मोहन जे दड़े जी तारीख़, उनजा वारिस, उनजा धणी असीं आहियूं। ठीकु आहे, असांजी धरती आहे, असांजे कल्चर ते फिल्म पाड़ेसरी मुल्क थो ठाहे, इहो वॾो सान्हो आहे। या अहिड़े क़िस्म जा का खोड़ सारा किरदार आहिनि। टीपू सुल्तान आहे, टीपू सुल्तान ते असां वटि हिकिड़ो फिल्म ठही मोहम्मद अली साहब जी, त ओड़े हिंदुस्तान में इलाही कमु थियो मसलन। या अहिड़े क़िस्म जा काफ़ी सब्जेक्ट जेके आहिनि, ऐं असांजी सिंध में तमामु वॾा हिकिड़ा तारीख़ी किरदार रहिया आहिनि। दोदो रहियो आहे, दौलत दरिया ख़ान, होशू, मगर घणा तमामु किरदार रहिया आहिनि, पर उन्हनि ते असां वटि कमु कोन थो। मां हिन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदो हलां त असांजे अॼुकल्ह जे जेके इदारनि जा पंहिंजा कमु था हलनि, प्रोग्राम मुख़्तलिफ़ था हलनि, तव्हां असांजे KTN इदारे खे ॾिसो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ड्रामास हलनि था। उन में बराड़ी जा बि आहिनि, उनमें शहर जा बि आहिनि, 7 days बि हूंदा, पुलिस ते बि माशाल्लाह ड्रामो अचे थो पियो। पर असुल में नोट बराड़ी जो ड्रामो इन करे कयो वञे थो छो त उहो सोशल मीडिया ते ॾिठो वधीक थो वञे। व्यूज़ खे जॾहिं भेटायूं था त हुनखे था ॾिसनि 1 लख माण्हू, ऐं हुन ड्रामे खे था ॾिसनि 2000 माण्हू। पोइ इन जे करे उहो काउंटेशन में अचे थो, माण्हू छो त हुनखे ॾिसनि वधीक था। पोइ इन करे उनखे माण्हू चवंदा था तव्हां सिर्फ़ु अहिड़ा ड्रामा छो था ठाहियो। हाणे हिते भिटाई ते बि कमु थियो आहे, लतीफ़ साईं ते, सचल ते, छो नथा माण्हू भला छो नथा ॾिसनि उन खे। ड्रामो हिते लवाज़मात त सभु मौजूदु आहिनि। हीअ हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो शाप आहे जिते तव्हांखे हर क़िस्म जे लवाज़मात मिलंदा। इहो ख़रीदार ते छा थो वठणु चाहे। KTN ते असां 2019-20 में राज राणियूं ड्रामो तमामु सॼो इस्लाही ड्रामो ठाहियोसीं, जेको तालीम ऐं शिकार पखियुनि जो न कयो, हथियार न खणो, उते हथियार नियाणियुनि सां ज़ुल्म न कयो। सॼो ड्रामो मुकमल तौरु इस्लाह सां भरियल हो, उनजो हर हिकु सीन मुकमल तौरु इस्लाह ते हुयो। उनखां पोइ असां मीरा ड्रामो कयो होसीं, हिकिड़ो माण्हुनि जी जहालत ॾेखारीसीं, ॿारहाड़ी जे माण्हुनि जी, तमामु सॼो बहितरीनु ड्रामो हुयो। बिटशाह ते उनजी शूट कईसीं, शाह साईं जा फ़क़ीर ॾेखारिया हुआसीं। या उनखां ई ज़्यादा KTN जो रिसेंटली ॿियो ड्रामो वसन वेड़ी चा ठहियो, हिकिड़ो तमामु बहितरीनु ड्रामो हुयो। पर मक़सदु ॻाल्हि आहे असांजा माण्हू जेके न असां वटि ॾिसंदड़ तक़रीबन ॿारहाड़ी फैक्टर आहे, उहो तक़रीबन असां उन्हनि ड्रामनि खे ॾिसे थो जेको हुननि जे ज़हन खे टच था कनि, जेको हुननि खे लॻनि था त हीअ ड्रामा असांखे ॾिसणु खपनि। हालांकि हू ड्रामा बि आहिनि, इदारा त पंहिंजी कोशिशि कनि था पिया, डायरेक्टर बि कोशिशि कनि था पिया। पर हींअर तव्हांखे लॻे नथो त थोरो असांजे जेके राइटर आहिनि उन्हनि खे बि ज़रूरत आहे त थोरो चेंज लिखनि। बिल्कुलु, हींअर असां थिएटर कंदा आहियूं, काफ़ी जॻहनि ते मुख़्तलिफ़ थिएटर, इस्लाही थिएटर कंदा आहियूं। हींअर हिकिड़ो असां को इदारो हुयो, NGOs हुया, हुनजे लाइ हिकिड़ो ड्रामो कयो होसीं, अदाई हुयो। पर जॾहिं असां उते परफॉर्म कयूं पिया त बाख़ुदा वीचारी औरतूं तक़रीबन वेठियूं हुयूं, पर उहा औरत न ही जेका न पई रोए। उन में मुकमल हिकिड़ी इस्लाह हुई, माना ईअं महसूसु कयूं पिया त हर कंहिंजी उहा घर जी कहाणी आहे। बिल्कुलु न उन में एक्शन हुयो न छा हुयो, पर सिर्फ़ु अहसासात हुया उन ड्रामे में, पर हर माण्हू सम्झे पियो त हीअ मुंहिंजे घर जी कहाणी आहे, मुंहिंजी कहाणी आहे। सही। ऐं हींअर तव्हांजो कोई रिसेंटली प्रोजेक्ट अची रहियो आहे जीअं त मां ॻाल्हि कई त हींअर उहो असां जावेद बलोच साहब सां मिली करे कयूं था पिया, असांजो महिरबानी दोस्त आहे, ऐं उनजो राइटर आहे हसन जामरी साहब। असांजे सिंध जो तमामु बहितरीनु लेखक आहे। जीअं तव्हां राइटरनि जी ॻाल्हि कई, असल में ॾिसो न मुख़्तलिफ़ मुहरिकात इन्हनि शयुनि में अची था वञनि जिन ते सभिनि ते खुली करे ॻाल्हाए बि प्लेटफॉर्म ते नथा सघूं। राइटर वीचारा बि जेके आहिनि काफ़ी सारा जेके आहिनि किनारा कश थी विया आहिनि, जेके वॾा वॾा मिसाल असां वटि हुयो पंहिंजो अज़ीज़ किंगराणी साहब हुयो, मंज़ूर कोयार साहब हुयो, जुनेजो अब्दुल कादिर जुनेजो साहब आहे, अहिड़े क़िस्म जा काफ़ी सारा राइटर हुया। के किनारा कश थी विया, के ही जान छॾे विया। हाणे उस्मान मेमण साहब हो, तमामु बहितरीनु राइटर हो, KTN जे लाइ लिखंदो, उहो वीचारो गुज़ारे वियो। मुख़्तलिफ़ राइटर लिखनि था, असल में थिए ईअं थो त पोइ के शयूं माण्हू ॾिसनि था। अनवर शाद साहब जॾहिं असां राजराणियूं कयोसीं त इंतिहाई बी पॉज़िटिव ड्रामो, पहिरियों दफ़ो असां कोशिशि कईसीं त अहिड़ो पैगाम ॾियूं में असां वॾेरियूं ॾेखारियूंसीं, वॾेरा न, वॾेरा असां ॾेखारियासीं नेगेटिव, वॾेरियूं पॉज़िटिव जेके पंहिंजे ॻोठ में तालीम, पंहिंजे ॻोठ में शऊर, उहे चवंदियूं त भाउ शिकार बि हिते न कयो, लठ खणी बि ॻोठ में न हलो। अहिड़े क़िस्म जो ड्रामो बि ठाहियोसीं ऐं 52 खां 54 एपिसोड हलियो, लेकिन रिस्पॉन्स उनखे ओतिरो न मिलियो जेतिरो हिननि ड्रामनि खे हीअं मिले थो पियो। छो असांजा जेके ज़हन जेके ॾिसण वारा आहिनि उहे हिन शइ खे तशद्दुद खे वधीक फॉलो था कनि, छो मुआशिरे में तशद्दुद जी लहर वधी चुकी आहे, माण्हू उन जे रंग में घणो रंगिजी चुका आहिनि। असांखे जीअं त चयो त ॿारहाड़ी वधीक थी ॾिसे, उहा असांखे सर्च थी करे। शहर जो माण्हू हूअं ई पंहिंजी ज़िंदगी में एतिरो मसरूफ़ आहे जो उहो वीचारो ड्रामो उर्दू ई कोन थो ॾिसी सघे, वरी सिंधी जे लाइ बि उनखे टाइम कोन्हे, त वरी शहर जो ड्रामो नथो ॾिसे त ॿाहिरियों ड्रामो त उनखे ॾाढो ॾुखियो थो पए। असांजी पाण मां तव्हांखे ॿुधायां सुञाणप या सही तरीक़े सां जेके माण्हू सुञाणनि था, असांखे ॿारहाड़ी जा माण्हू वधीक था सुञाणनि, छो त उहे असांजो ड्रामो ॾिसनि था।
व्यूवरशिप वधीक उतां जी ही आहे न? हा सही ॻाल्हि आहे। कुझु सबब सर मजबूरी तव्हां कुझु भला अॼु गानो वानो प्रिपेयर कयो आहे या न? मां त हिन शो में जॾहिं वेठो आहियां मूंखे ॻाराईंदा था आहियो। ऐं हक़ीक़त ॿुधायांव त जॾहिं असांजी फरमाइश थिए थो माना इहो गानो असांखे यादि करे आयो ॿुधाईंदो आहे। सॼी राति यादि करायो सही अथसि राति यादि करायो सुम्हणी कोन पिया ॾियोसि त बाबा हे गानो ॿुध। सर तव्हां सां अहिड़ो ज़ुल्म कयो अथनि? भाई बसि सिस्टम आहे अॼुकल्ह हिन मोबाइलनि जो लॻाए वेही था रहंदो हाणे ॿुध इहे पका कर बोल। मां चयो भाई राग ॾुखियो आहे, शाइरी ॾुखी आहे, मुंहिंजी जाइ न आहे। असां को प्रोफेशनल सिंगर त आहियूं कोन। असां अहिड़ी संगत में केॾो भई दोस्त चवंदा आहिनि जूं ॻाइण वारा। सिंगिंग स्टार्ट करे छॾियो। न हाणे उमिरि जो हिसे में पहुता आहियूं हाणे कहिड़ा टैलेंट जेको हूंदो आहे न उहो उमिरि न ॾिसंदी आहे। बिल्कुलु उहो त आहे पर पाण खे मूंखे अलाए छो माना ईअं लॼकाई या शर्म महसूसु थींदो आहे त हाणे अचियूं ॾाढियूं औलाद जवान तव्हां कलाम ॻाईंदो हींअर त मुंहिंजे ख़्याल तव्हांखे कलर वलर थियल आहे। हा हा ईअं डेंट पेंट गल ज़ोरी सुधी कराई आहे। सही साम्हूं त तव्हांजी कारीगरी बिस्मिल्लाह थी वञे माशाल्लाह सुधीर भाउ असांजो सीनियर डीओपी डायरेक्टर सिंगर माशाल्लाह सां ऐं जेकॾहिं उन्हनि जो नालो न खणिजे त इहा ज़्यादती वारी ॻाल्हि आहे। बिल्कुलु बिल्कुलु मां त सुधीर जे साम्हूं ॻाए बि नथो सघां। सुधीर तमामु वॾो आर्टिस्ट आहे। न सुधीर भाउ चई छॾियो इरशाद इजाज़त ॾेई छॾी। हा जी जी त कुझु ॿुधायो माइक आहे तव्हांजे भर में? न माइक त कान थी भला माइक त ॾियो उधार सुधारी ॾियो पर ॾियो त सही। जी व्यूवर्स त तव्हां किथे ग़ाइब थी विया आहियो जल्दी जल्दी सां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। पंहिंजा मोबाइल्स खणो असांखे कॉल करणु स्टार्ट कयो ऐं असांजे गेस्ट सां ॻाल्हाइणु चाहियो था त बिल्कुलु असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। जी सर हलो अची वेंदो आवाज़ ऑटोमेटिक आहे। बटण कोन थो हले छा? ऑन करे ॾिनो हूंदनि तव्हांखे होॾां ऑन कंदा। ऑन आहे। हलो जे मां ख्वाब हुजां पल सभई तरसां तुंहिंजन नेणनि में जे मां ख्वाब हुजां आई आहे ओ पिरी एडी जोत किथां एडी जोत किथां आई आहे ओ पिरी एडी जोत किथां तुंहिंजन नेणनि में जे मां ख्वाब हुजां हो दिल चवे थी ओ पिरी पंहिंजो अक्स ॾिसां पंहिंजो अक्स ॾिसां हो दिल चवे थी ओ पिरी पंहिंजो अक्स ॾिसां पंहिंजो अक्स ॾिसां तुंहिंजन नेणनि में जे मां ख्वाब हुजां पल सभई तरसां तुंहिंजन नेणनि में। महिरबानी माइक हेॾा त फॉरवर्ड कयो थोरो हेॾा बि टैलेंट ॾिसूं। अधो सुठो ॻाईंदो आहे कुझु न कुझु त हुजे। असल में छा आहे जो शोबी भाई तक़रीबन माशाल्लाह 20 ॾींहं थी विया अथसि त ॿाहिरि पंहिंजे कंहिं टूर ते हुयो कंहिं कमिटमेंट सां हुयो त माशाल्लाह अॼु कराची पहुची चुको आहे। इनशाला मंडे खां असांखे जॉइन कंदो। तेसी ताईं जेके कमियूं आहिनि असां पूरियूं त करे वठूं। असल मसलो इहो आहे त तव्हांजे हथ खे नथा मोटायूं बाक़ी हलो गानो नथा ॿुधाए को शेर ॿुधाए छॾियो को डायलॉग ॿुधाए शेर छॾियो। सुठो ॻाईंदो आहे शेर मां इहो ई हले ई कोन थो पियो त माइक हलंदो अंडी भाई
शाहज़रत भिटाई जो शेर आहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। असांजी दिली ख़्वाहिश आहे त असांजो ही सिंध, असांजो ही मुल्क पाकिस्तान सदा शाद आबाद हुजे, जिते आज़ादी सां, सुख सां, सुकून सां ऐं मोहबतुनि सां असां घुमी फिरी सघूं ऐं पंहिंजी ज़िंदगी हिकिड़े अहसास सां गुज़ारियूं त असां आज़ादु आहियूं। हिन वक़्तु तमामु घणे ॾुख भरे माहौल में था गुज़ारियूं, कशीदगी में था गुज़ारियूं। इन जे करे असांजी अपील आहे वरी बि इदारनि खे त मुल्क खे थोरो कंट्रोल कनि। माण्हू तमामु थोरा आहिनि जिन खे उहे जेकॾहिं कंट्रोल करणु चाहिनि, जीअं त चयो त जॾहिं वाना वज़ीरिस्तान साफ़ सुथरो थी सघे थो त हीअ त कुझु बि कोन्हे। सही ॻाल्हि आहे। माइक मां हाणे मुमताज़ जे हवाले कंदुसि। महिरबानी ज़फ़र साहब। असल में मां बि शेर ई पढ़ंदुसि, मुंहिंजे मुर्शिद घोट असल में गानो आवाज़ जो भलो न आहे असांजी, कोई मसलो न आहे, गानो गानो सभिनि खे तव्हां मुनीर थोरो ई पर गुनगुनायो, असां बि कहिड़ा वरी सुरीला सिंगर आहियूं। असल में KTN ते ई हिकिड़ो असांजो ड्रामो हलियो हुयो रोग जे नाले सां, उनजो हीरो अजब आज़माने में, हीरो अजब आज़माने में, हर वेल गज़ब आज़माने में, हीरो अजब आज़माने में, हितरी तुन रस्मुन आ पीढ़े छॾियो, हितरी तुन रस्मुन आ पीढ़े छॾियो, ही कहिड़ो मज़हब आ ज़माने में, हर वेल गज़ब आ ज़माने में, हीरो अजब आ ज़माने में। वाह दी किरण वाह, तव्हां त KTN खे नओं सिंगर ॾेई छॾियो वरी। वेरी नाइस। ने वाह सुठो त आवाज़ आहे तव्हांजो। बाबा मुंहिंजी कोशिश। बहरहाल तव्हांजे प्लेटफॉर्म तां असांखे नओं इशू मिलियो जो हाणे हर रोज़ हिनखे मां हा ॻाल्हाईंदुसि। न, अच्छा तव्हांखे ख़बर ई कोन हुई? न बाबा, असां कॾहिं मञींदो ई कोन्हे, वासींदो ई कोन्हे। बहरहाल हिकिड़ो अक्सर शेर मां पढ़ंदो जी आहियां। जी जी। साहिर साहब जो नज़म आहे, तक़रीबन मुंहिंजो हिकिड़ो आइडियल आर्टिस्ट आहे असांजे पाड़ेसी मुल्क जो राजेश खन्ना साहब। छो त मां जॾहिं बि सम्झ आई आहे त मां तक़रीबन फॉलो कंदो आहियां राजेश खन्ना साहब खे। तंहिंजे करे मां चवां हेयर स्टाइल तव्हांजो न जहिड़ो थो लॻे पियो। छो राजेश खन्ना साहब हिकिड़ी असां त प्यार में खन्ना साहब चवंदा आहियूं, तव्हांखे सीक्रेट थो ॻाल्हि ॿुधायां। दाग जे नाले सां यश चोपड़ा साहब जी पहिरीं फिल्म 1973 में रिलीज़ थी हुई। उन में राखी सां राखी ऐं प्लस में जेको आहे सो शर्मिला टैगोर साहिबा हूंदी हुअसि। उन में हिकिड़ो शेर राजेश खन्ना साहब जो हूंदो आहे, इज़्ज़तें शोहरतें उल्फ़तें चाहतें सब कुछ इस दुनिया में रहता नहीं, इज़्ज़तें शोहरतें उल्फ़तें चाहतें सब कुछ इस दुनिया में रहता नहीं, आज मैं हूँ जहाँ कल कोई और था, आज मैं हूँ जहाँ कल कोई और था, ये भी एक दौर है वो भी एक दौर था। वो भी एक दौर था। पर इन ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि जे विच में तव्हां राखी जी जाइ ते राखी सावंत राखी तव्हांखे सावंत असल में ॿई राखियूं ई आहिनि, पर राखी सावंत हीअं असां रिसेंटली हुनजो इशू हले थो न पियो, त हुनजी शादी वारो वीचारी उमिरि ते वई हुई ऐं हुन इस्लाम क़बूलियो आहे, तमामु सुठो हिकिड़ो अमल थियो आहे। हिकिड़ो शेर आहे त कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता, आसमां से ज़मीं, ज़मीं को आसमां नहीं मिलता। सो वीचारी सां बि अक्सर ईअं थी वियो त हुनजो मुड़ुसु हुन खां अलॻि थी वियो आहे। ख़ैर आहे हुनजो मसलो। अच्छा, तव्हांजी त इंस्पिरेशन रहिया आहिनि इहे मतिलबु अक्षय खन्ना साहब, सॉरी राजेश खन्ना साहब, मां हुनजे पुट जो नालो खणी वियसि, राजेश खन्ना साहब। न पुट न अथसि, उहो वरी विनोद खन्ना जो पुटु आहे अक्षय खन्ना। राजेश खन्ना जी ट्विंकल खन्ना धी अथसि। सही। तव्हांजी इंस्पिरेशन केरु रहिया आहिनि? असल में मां स्टेज जे ज़माने खां वठी काफ़ी सारा करेक्टर कया। जॾहिं मुंहिंजी उमिरि 21 साल बि न हुई, 20 साल ई त मां उन महिल बि माना पोड़ा ऐं परा, कुराड़नि जा किरदार, कमदारनि जा किरदार, विलन जी तरफ़ मुंहिंजो वॾो माना रुझान रहियो आहे। अच्छा। हा, विलन मां मनफ़ी किरदार तमामु घणा कया आहिनि। अच्छा। सो ईअं त मुख़्तलिफ़ ऐं असांजो वीडियो सेंटर हूंदो तंहिं दौर में सभिनी अदाकारनि खे वेझे करे ॾिठोसीं, पर सची ॿुधायां मूंखे जेको अदाकार तमामु घणो वणंदो उहो दिलीप कुमार साहबु। लेजेंड हुयो असांजी इंडस्ट्री जो, हितां जो बि हुतां जो बि। बेसिकली त पेशावर जा हा, पर पोइ माइग्रेट करे विया उन दिल्ली।
सो दिलीप साहब उन खां पोइ काफ़ी सारा ॿिया नई टी जा बि हिन वक़्तु वॾा आर्टिस्ट आहिनि। इरफान खान मरहूम मरी वियो, तमामु वॾो आर्टिस्ट हो। ॾाढो बहितरीनु आर्टिस्ट नसीरुद्दीन शाह साहब आहे, या शाहरुख खान आहे, सलमान, ॿिया बि काफ़ी सारा। फ़न अहिड़ो आहे उनखे तव्हां विहाराए नथा सघो कंहिं हिकिड़े वटि। उहो तव्हां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॾिसंदव, उन्हनि में कुझु सिखंदव, कोशिशि कंदव ऐं उन्हनि खे एप्रिशिएट कंदव। असांजी एप्रिसिएशन उन्हनि ताईं पुॼे त कोन थी, पर इहो आहे त घटि में घटि पंहिंजे दिलि खे त मुतमइन कयूं था इहो ॾिसी त बाबा हीउ तमामु सुठो आर्टिस्ट आहे। हा बिल्कुलु आहे, इंस्पिरेशन त थींदी आहे न। सची ॿुधायूं उहे त उते रहिया, पर असां जॾहिं पंहिंजो कमु कंदा आहियूं हिते लोकली सतह सां त कोशिशि कंदा आहियूं यार सखावत जो मुज़ाहिरो कयूं। उहा सखावत ई आहे, जेकॾहिं नओं कमु कंदड़ बि असां वटि ईंदो आहे, पहिरियों दफ़ो ई कमु कंदो आहे, पर जेकॾहिं हुनखे असां ॾिसंदा आहियूं हिन में टैलेंट त असां हुनखे भरपूर तरीक़े सां एप्रिशिएट कंदा आहियूं, उत्साह ॾींदा आहियूं, विहारींदा आहियूं ऐं ॿीहर कम बि कराईंदा आहियूं त मन जेकॾहिं हुन में टैलेंट आहे त उहो मथे अची सघे। सही। अदा मुनीर जी बि इहा ई ख़्वाहिश रहंदी आहे, असांजी बि रहंदी आहे, अलाह करे के माण्हू के मक़ाम ते पहुची सघनि। महिनत त सभु को पाण थो करे। छा आहे त असां वटि कुझु अहिड़ा आर्टिस्ट असांजी सिंधी मीडिया में बि तमामु वॾा आर्टिस्ट बि गुज़रिया आहिनि। गुलाब चांडे साहब जो नालो वठंदासीं असां जॾहिं, त मुंहिंजी हिकिड़ी नज़र में मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजी सोच आहे त असां वटि गुलाब साहब जीअं हिंदुस्तान में नसीरुद्दीन शाह साहब आहे, त गुलाब चांडे साहब उन लेवल जो वॾो आर्टिस्ट हुयो, बिल्कुलु वर्ल्ड लेवल जो आर्टिस्ट हुयो, जंहिं पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री में बि कमु कयो, असांजे सिंधी में बि तमामु घणो उर्दू में कमु कयो। ऐं जॾहिं असां गुलाब साहब खे ॾिसंदा हुआसीं त मूंखे सिंधी में जेको पंहिंजो आइडियल आहे गुलाब साहब, छो त मां पंहिंजो मुर्शिद कंदो हुउमांसि। साईं सां मुंहिंजी मुलाक़ात न थी सघी ज़िंदगी में, हिकिड़ो फ़ोन ते ॻाल्हायोमांसि त मुंहिंजो साईं मां तव्हांखे पंहिंजो मुर्शिद मञींदो आहियां। मूंखे चई न बाबा मां तव्हांजो ख़ादिम आहियां। सो मक़सदु ॻाल्हि आहे गुलाब साहब, शफ़ी मोहम्मद शाह साहब, या तक़रीबन हींअर असांजो रीस असद साहब तमामु वॾो लेजेंड आहे। पर शायदि असां वटि जॾहिं अहिड़े क़िस्म जो कमु अचे असां हुन खां कमु वठूं। हींअर असां अर्तगल गाज़ी ॾिसंदा आहियूं, एंगन अल्तान तमामु वॾो हुन कैरेक्टर कयो अर्तगल जो। पर हाणे जॾहिं अर्तगल पहिरियां काफ़ी मुख़्तलिफ़ शहरी किरदारु करे पियो, कहिड़ा बि करे पियो, पर जॾहिं हुन अर्तगल जो किरदारु कयो त हुन हिकिड़ी तारीख़ रक़म करे छॾी। या जॾहिं हिंदुस्तान में दिलीप कुमार साहब मुग़ल आज़म में जॾहिं शहज़ादे सलीम जो किरदारु करे थो, पृथ्वीराज कपूर जॾहिं मुग़ल आज़म जो किरदारु करे थो, त इहो हिकिड़ो माना तारीख़ रक़म थी वञे। जीअं सवेर चऊं पिया त माण्हू कमु, हाणे हर माण्हू जो हिकिड़ो जुनून हूंदो आहे त मां अहिड़े क़िस्म जो कमु कयां। असांजा बि आइडियाज़ हूंदा आहिनि, पर शायदि असां वटि वसाइल कोन्हनि। हाणे जॾहिं मुग़ल आज़म जो असां ज़िक्र वठूं त पंहिंजो के आसिफ़ साहब, करीम आसिफ़ हुनजो पूरो नालो, शॉर्ट फॉर्म में के आसिफ़ साहब न के आसिफ़, हुन ज़िंदगी में तक़रीबन 3.5 फिल्मूं कयूं। उन मां मुग़ल आज़म हुन जी 3 नंबर फिल्म हुई, जेका 1953 खां शुरू थी 1960-61 में रिलीज़ थी फिल्म। 8 साल जो तवील अरसो हुन जेको आहे सो काफ़ी हुन में कास्ट मटिबी वई, ऐं हुन पंहिंजो स्टूडियो गिरवी रखियो, घर, ऐं हुन एॾो उन ज़माने में ख़र्चु कयो। उन फिल्म जो हिकिड़ो जंग जो सीन आहे जेको राजस्थान में शूट थियल आहे, शहज़ादो सलीम ऐं पीउ पुट जी जंग लॻे थी। उन में उन 50 हाथी, 500 घोड़ा, 10,000 माण्हू उन ज़माने में 1957-58 या शूट थी जॾहिं हिन जी, त माना हुन अरेंज कया। हाणे जॾहिं तव्हां सोचो असां त जॾहिं हिकिड़ी असां शादी कयूं था, हिकिड़ो 100 माण्हू खे खाराइणु मुश्किल आहे। एॾे राजस्थान जे इलाइक़े में भुज ज़िलो, हितां खां आहे बदीन ज़िले खां परते जॾहिं हिंदुस्तानी बॉर्डर लॻे थी, भुज ज़िलो आहे, त उते 500 घोड़नि जी खाद खुराक, उन जे लाइ पाणी, गाहु, 50 हाथी, प्लस में 10,000 माण्हू बजट खपे उन्हनि जे लाइ। त कीअं हुन उहो मैनेज कयो हूंदो, पर उहो कमाल थी वियो ऐं हिकिड़ी तारीख़ जी वॾी फिल्म थी। दिलीप कुमार साहब खे पहिरियों किरदारु न हुयो, उन ज़माने में हिकिड़ो ॿियो आर्टिस्ट हुयो, उनखे कैरेक्टर हुयो। फिल्म लेट जे हुजण जे करे हू फिल्म छॾे वियो। पोइ दिलीप साहब हुन जो दोस्त हुयो, हुन फाइनेंशियली बि सपोर्ट कई हुअसि। पोइ दिलीप साहब खे चई तूं, हुन चयो मां शहज़ादो सलीम लॻंदुसि ई कोन, चए थी वेंदे। जॾहिं थी वियो त हिकिड़ी तारीख़ रक़म थी वई। ऐं हुन दौर में काफ़ी सारा माण्हुनि खे दीवानो यानी चरियो कोठींदा हुआ त बाबा हीउ चरियो थी वियो आहे, काॾो अहिड़ो कमु थो करे, थी न सघंदो। उन ज़माने में बड़े गुलाम अली ख़ान उहो फिल्म जे लाइ ॻाईंदो ई न हो, ऐब सम्झंदा हुआ, छो त क्लासिकल रागी हो, ख़ान साहब हो। उन ॾे वियो, हिनखे चयो बाबा तोसां ॻाईंदो ई कोन। हिन चयो साईं मां कोशिशि कंदुसि। सेक्रेटरी खे मोकिले जॾहिं हुते पहुतो, चईसीं मुंहिंजी फिल्म में हिकिड़ो गानो आहे जेको क्लासिकल जेको हिकिड़ो आहे जेको तव्हां ई तानसेन जो कैरेक्टर हुयो हुन फिल्म में, तानसेन जो। हुन चयो अच्छा तूं मूंखे ॻाराईंदे? चए हा बिल्कुलु बाबा ॻाईंदुसि उन फिल्म में, पर मुंहिंजी फीस ख़बर थी? चई हा फीस ॿुधायो साईं, ॾींदुसि मां। चए 25,000। उन दौर में 25,000, जॾहिं 100 रुपयो या 150 रुपयो फीस हूंदी सिंगरनि जी उन महिल, 100 या 150, 25,000। हिन चयो साईं ओके आहे। हे अहिड़ो जुनूनी माण्हू हो, हिन चयो साईं ओके आहे, तव्हां ॻायो था बसि ओके आहे 25,000। वाह वाह, इन पोइ हैरान रहिजी वियो त भई कहिड़ो चरियो आहे जेको 25,000 ॾींदो। ज़बरदस्त। इन ॻाल्हि ते जेको आहे ब्रेक बि वठंदासीं, जल्दी हाज़िर था थियूं। रंग बरंगी
वेलकम बैक व्यूवर्स। ॿियो तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। ऐं हींअर जेको आहे सर मां तव्हां खां इहो ई सवाल करणु चाहींदसि जेको ब्रेक खां पहिरियां मां हिननि खां कयो हुयो, त तव्हांजो इंस्पिरेशन आइडियल केरु एक्टर आहे? हा, मां तव्हांखे अर्ज़ु कयां त जॾहिं असांजो बचपन हुयो न तॾहिं टेलीविज़न बि तमामु घटि हूंदी, ख़ासि करे असांजे ॻोठनि में ॿाराड़ी में टेलीविज़न ब्लैक एंड वाइट, ॿियो त चङे भले माण्हू हूंदी हुआ। सही। असां वटि वरी सिनेमा हूंदी, तॾहिं सिनेमाउनि जो उरूज हूंदो, पोइ असां इहे 2-4 रुपए जी टिकट ख़रीद करे फिल्मूं ॾिसंदा हुआसीं। मुंहिंजी शुरूआति जेका आहे बेसिकली मां फिल्मी माण्हू आहियां। ड्रामो मां टीवी ते देरि सां कमु कयो आहे, तमामु PTV ते बि सही लास्ट माना एज में। त मुंहिंजो जेको बचपन आहे उहो फिल्मी लाइन में गुज़रियो आहे, स्टूडियोज़ में गुज़रियो। मुंहिंजो पसंदि जेको अदाकार आहे उहो आहे मुस्तफ़ा कुरैशी। उन जूं फिल्मूं तमामु मां घणियूं ॾिसंदो हुउसि। पोइ मां सिनेमा बि ठीके ते कुरैशी साहिब जे फिल्मुनि जे करे खईं, पंहिंजे ॻोठ जी सिनेमा उहा मुंहिंजे ठीके में हूंदी हुई। मुंहिंजी ख़्वाहिश बि आहे त अलाह मूंखे हिमत तौफ़ीक़ ॾिए, अलाह साईं मुस्तफ़ा कुरैशी साहिब खे वॾी उमिरि ॾिए, आमीन आमीन। त मां पंहिंजे ड्रामे में ख़ासि करे गुनाह जे 2 क़िस्तुनि में या हिकिड़ी क़िस्त में कुरैशी साहिब खे मां एडजस्ट करे सघां। इंशाल्लाह। हाणे त काफ़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी वई आहे कुरैशी साहिब सां। तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधायां, माशाल्लाह। मुंहिंजी जेकी ख़्वाहिश हुई अलाह साईं हुनजी तकमील कंदो तव्हांजी दुआ सां ऐं सॼे सिंधवासियुनि जी दुआ सां। त कुरैशी साहिब असांजे गुनाह में इंशाल्लाह नज़र ईंदा। ऐं इहा मतिलबु हिकिड़ी सुठी हिकिड़ी मतिलबु अपॉर्चुनिटी बि आहे असांजे लाइ त असां मतिलबु एॾे वॾे लेजेंड एक्टर खे पंहिंजी स्क्रीन ते मां पंहिंजे घर में नंढड़े हूंदे कुरैशी साहिब जो वॾो हिकिड़ो फ़ोटू ठाराए ऐं पंहिंजे घर में लॻाए छॾियो। असांजो घराणो वरी मज़हबी आहे, दोस्त मुंहिंजे वटि रहंदा आहिनि, ज़फ़र वारा, मुमताज़ वारा, सुधीर वारा, मुंहिंजा फैमिली मेंबर आहिनि। त असांजो मज़हबी घराणो। पोइ अम्मा मूंखे चवंदी, बाबा हे परावा माण्हू अलाए केरु घर में पीउ जो फोटू मूंखे केरु घर में हणी छॾियो अथई। मां चयो मां मुंहिंजो फनी मुर्शिद आहे, हिन खे न चओ घटि ऐं मूंखे दुआ कर त मां हिन सां गॾु एक्टिंग कयां। बहरहाल अम्मा जी हयाती में त कोन करे सघियुसि। हाणे जो मूंखे ऑफर थी गुनाह ड्रामे जी त बाबा तव्हां हिन खे स्टार्ट कयो, त उन ॾींहुं मूं पंहिंजे घरवारी खे चयो, मां चयो अम्मा खे चयोमि त मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थिए, अम्मा त कोन करे सघी, हाणे तूं दुआ कर मुस्तफ़ा कुरैशी खे मां पंहिंजे ड्रामे में कास्ट करे सघां। वञा पियो थो कराची हिन सिलसिले में। सो इहा ई मुंहिंजी माना पसंदि आहे। कुरैशी साहिबु तमामु वॾो आर्टिस्ट आहे। मां हुनजी मूवीज़ तमामु शौक़ सां हींअर बि ॾिसंदो आहियां। स्पेशली पंहिंजे पुट खे चवंदो आहियां त बाबा इहा USB में भराए कुरैशी साहिब जी का न का फिल्म, मां थोरो सुकून वठां, थोरो तफ़री वठां। तव्हांजी इहा ख़्वाहिश हुई ऐं मुंहिंजी लाइफ में मूंखे इहा अपॉर्चुनिटी मिली जंहिं टाइम जेको आहे ANB प्रोडक्शंस हूंदो हुयो, हाणे त ख़तमु थी वियो। ऐं उन टाइम मूंखे इहा अपॉर्चुनिटी मिली जेको मां पंहिंजी लाइफ जो पहिरियों उर्दू जेको मां सोप सीरियल कयो हुयो ANB प्रोडक्शंस जो कयो हुयो, ऐं हिन में मुस्तफ़ा कुरैशी साहिब जो पुटु आमिर कुरैशी, मां उन सां गॾु एक्टिंग कई। बिल्कुलु बिल्कुलु। मुस्तफ़ा कुरैशी साहिबु असांखे हक़ीक़त में पाकिस्तान वारनि खे फ़ख़ुरु थियणु खपे त एॾो वॾो लेजेंड असां वटि मोहम्मद अली साहिबु, नदीम साहब खां पोइ असां वटि हॉलीवुड सां असां कंदासीं त होॾे सैन कॉनरी हिकिड़ो आर्टिस्ट, त तमामु वॾो हॉलीवुड जो लेजेंड एक्टर आहे। ईअं सम्झो त कुरैशी साहिबु असांजो ईअं ई लेजेंड एक्टर आहे। होॾां हिंदुस्तान में असां जॾहिं वेंदासीं नसीरुद्दीन शाह साहिबु हिकिड़ो, हुनजी पंहिंजी हिकिड़ी हाइट आहे, हिकिड़ी पंहिंजी कैटेगरी आहे। त हेॾां असां वटि वरी कुरैशी साहिबु, हाणे उहो नसीरुद्दीन शाह लाइ चयो वेंदो आहे त जुमला मोहताज हूंदा आहिनि, त नसीरुद्दीन शाह असांखे ॻाल्हाए। हेॾा पाकिस्तान में कुरैशी साहिब लाइ आहे त जुमिलो मोहताज हूंदा त कुरैशी साहिब जे ज़ुबान मां निकिरूं ऐं उहो अमर थी वेंदा आहिनि। ऐं उहे जुमिला छा जुमिला हूंदा आहिनि, भली कुरैशी साहिब जो हिकु लाइन जो जुमिलो हूंदो पर कमाल हूंदो। अक्सर असां फिल्मूं ॾिठियूंसीं, सुल्तान राई साहिबु मुस्तफ़ा कुरैशी साहिब तक़रीबन गॾु कमु कंदा हुया। कुरैशी राई साहिब सां तमामु वॾो आर्टिस्ट हो, असां नो डाउट अची सघंदासीं, पर राई साहिबु वॾा वॾा पेज बकाल बंगाल ईंदो, पर कुरैशी साहिबु हिकिड़ो एक्सप्रेशन ॾींदो हुयो या कमाल करे छॾींदो कुरैशी साहिबु, अलाह साईं हुनखे हयाती ॾींदो। तमामु वॾो आर्टिस्ट आहे ऐं असां फ़ख़ुरु कयूं था त कुरैशी साहिब जहिड़ो आर्टिस्ट असांजे सिंध जा हुआ। इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा, हिकिड़ो इहो मतिलबु जॉइंट ही सवाल आहे तव्हां टिनिनि सां, त 1 बाय 1 तव्हां भली पंहिंजो नज़रियो पेश कजो। सवाल इहो आहे त अॼुकल्ह जेके हालात आहिनि असांजे मुल्क जा, त आर्टिस्ट, डायरेक्टर, सिंगर, मतिलबु जेके बि कैटेगरीज़ आहिनि असांजे सिंधी मीडिया में थी वञनि या मीडिया जे अंदरि थी वञनि, उन्हनि ते
केतिरो फ़र्क़ु पियो आहे? वॾो फ़र्क़ु पियो आहे। तक़रीबन असांजा जेके बि कम आहिनि शोबिज़ जे फ़नून लतीफ़ा सां जेके लाॻापियल आहिनि, सिंगर खां वठी शाइर खां वठी आर्टिस्ट डायरेक्टर जेके बि आहिनि उन्हनि ते इलाही असरु पइजी वियो आहे। हिकु इन जे करे पइजी वियो आहे, काफ़ियुनि खे फ़ाइदो बि पियो आहे सोशल मीडिया जे करे। काफ़ी वीचारा अहिड़ा जेके हुया सिंगर जेके घर वेठा हुया, पर उनजो को हिकिड़ो गीत सोशल मीडिया ते वायरल थी थो वञे त रातो राति स्टार्ट थी था वञनि। किथे त वॾा वॾा आर्टिस्ट वीचारा घर वेठा आहिनि, उन्हनि खे को कमु कोन्हे, जे कमु मिले थो बि महदूद मिले थो, जिन मां हुननि जो गुज़ारो नथो थिए। ऐं ॿियो असां वटि हिकिड़ो सिलसिलो हलियो बरसातियुनि जो, किरोना पहिरियां किरोना आई, तक़रीबन साल ॾेढ किरोना असां वटि हली। उन में मुकमल तौरु आर्टिस्टनि जी हिकिड़ी ॾिसां ईअं सम्झो सलाहियतूं ख़तमु थियूं, छो त जेसि ताईं असां फाइनेंशियली ताक़तवर न हूंदासीं त असांजूं सलाहियतूं बि कमु न कंदियूं। बिल्कुलु। ऐं जेकॾहिं काॾे शूट वञा थो त घर ॾे जॾहिं मां पंहिंजो सॼो सिलसिलो ठाहे वेंदुसि, घर वारनि जूं ज़रूरतूं पूरियूं कंदुसि त उते मां परफॉर्म बि सुठी करे सघंदुसि। जेकॾहिं मुंहिंजे घर में कुझु हूंदो ई कोन, जेकॾहिं आउं उते कुझु घर ॾे ॾेई न वेंदुसि, घर वारा तकलीफ़ में हूंदा त मुंहिंजी उते परफॉर्म बि सही न रहंदी। इन जे करे हिकिड़ो मुंहिंजो चवणु आहे त जेकॾहिं तव्हांजो पेट भरियल हुजे, खीसो भरियल हुजे, पोइ तव्हां परफॉर्मर बि सुठा थी वेंदव, आर्टिस्ट बि सुठा थी वेंदव। गुरबत ते असांजा चङा भला आर्टिस्ट वीचारा जिन वटि सहूलियतूं न आहिनि, कुझु बि न आहे, वीचारा पोइ रहिया पिया आहिनि। सही। तव्हां छा चवणु चाहींदुसि? मां मुमताज़ जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे चवंदुसि त ॾिसो, कमु असांजे चैनल्स ते तमामु थोरो महदूद थियो आहे। ड्रामा बि महदूद थी विया आहिनि, तमामु लेट थियनि था ऐं थियनि था जेकॾहिं त उन्हनि खे एॾो टाइम लॻी थो वञे जो ॿिया डायरेक्टर वीचारा उन्हनि खे 2-2 साल बि लॻी था वञनि, 1.5 साल लॻी थो वञे उन्हनि जे वारे अचण ताईं। कम खे अहिड़े तरीक़े सां मालिकान वेरा आहिनि जो काफ़ी सारा माण्हू कमु करे सघनि। इहे त डायरेक्टर आहिनि, पर अदाकार वीचारा बि काफ़ी सारा मुतासिर आहिनि ऐं कहाणीकार मुतासिर आहिनि। मतिलबु तव्हां चवाणी असांजो जेको सॼो फ़नून लतीफ़ सां लाॻापियल जेको शोबो आहे असांजो, ख़ासि करे एक्टिंग वारो, तमामु घणो मुतासिर थियो आहे। इन जे करे जीअं घणो तव्हां चयो, नओं माण्हू अचे इन करे नथो, उहो असांखां हाणे पासीरो आहे, उहो ॾिसे थो त असांजो गुज़ारो हिन में थींदो कोन। जॾहिं गुज़ारो न थींदो त हिन में वञी टाइम विझण सां असांखे छा मिलंदो? ख़र्चा वधी विया आहिनि, महांगायूं तमामु शदीद थी वियूं आहिनि। सो माण्हू हर माण्हू इन कोशिशि में आहे त भला ॿिए हंधि खां महिनत मज़दूरी करे घर जो चरखो त हलाइजे। सो असां इहे गुज़ारिशूं कंदासीं त कम खे अहिड़े तरीक़े सां विराए डिवाइड कराए ॾिनो वञे, हलायो वञे त जीअं काफ़ी सारा माण्हू इन्वॉल्व थियनि ऐं कमु कनि ऐं उनखे रोज़गार मिली सघे। छो त असांजी सिंध में टैलेंट तमामु घणो आहे, तमामु घणियूं सलाहियतूं आहिनि जेके बि फ़नून लतीफ़ा सां लाॻापियल आहिनि, पर उन्हनि वीचारनि खे मौक़ो कोन थो मिले। जॾहिं मौक़ो मिलंदो त हू दुनिया जे अॻियां साम्हूं अची परफॉर्म कंदा। बिल्कुलु जी सर। बाबा अर्ज़ु इहो आहे त पूरी वर्ल्ड में 3 माण्हुनि जी तमामु घणी इज़त हूंदी आहे। पहिरें त उस्ताद टीचर, ऐं ॿियो आर्टिस्ट, ॿियो चाइल्ड या नंढो ॿारु या छा उनखे इज़त जी, औरत या ॿारु उनखे बसुनि में, गाॾियुनि में, मुआशिरे में हिकिड़ो इज़त सां ॾिसंदा आहिनि, फॉरेन कंट्रीज़ में ख़ासि करे। असां वटि वरी इन 3 जेके आहिनि हिते माना हकारत भरियूं नज़रूं। ठीकु आहे, औरत खे ॾिसंदा त बुरी नज़र सां, ॿार सां बदतमीज़ी जी नज़र सां, उस्ताद खे त कुझु सम्झंदा ई न आहिनि त उहो मास्तर आहे, आर्टिस्ट खे ईअं सम्झंदा आहिनि त कोई वधियल भाती आहे घर जो। सो जेसि ताईं मुआशिरो असां आर्टिस्टनि जी इज़त न कंदो तेसि ताईं इहो न थींदो सिलसिलो। ऐं इन में सॼो जेको कोताही आहे या ॾोह आहे इहो असांजी गवर्नमेंट जो आहे। पूरी वर्ल्ड में कल्चर खे गवर्नमेंट हिमथाईंदी आहे। तव्हां तुर्की ॾिसो, तव्हां ईरान ॾिसो, ॿई ज़बरदस्त मज़हबी मुल्क आहिनि। ईरान असांजो मज़हबी मुल्क आहे, पर हुननि जो छा ड्रामा था ठाहिनि, छा फिल्मूं था ठाहिनि, उहो गवर्नमेंट इन्वॉल्व आहे। तव्हां अज़तगुल गाज़ी में पाण सदर ते रिकॉर्डिंग ते अची वेंदो, शूट ॾिसंदो अची, फंडिंग कंदो, बजट कंदो, हुन खां पुछंदो सरकारी चैनल जो ड्रामा टीआरटी प्रोडक्शन जो। हिते हालति इहा आहे जो तव्हांखे मां नथो ॿुधाए सघां त वरी को इदारो या को कावड़जी न पए मोहतरम। सो मतिलबु जेसि ताईं गवर्नमेंट सरपरस्ती न कंदी, जेसि ताईं इदारा असांखे पंहिंजो न कंदा या असांजे ॾुख सुख जो भाईवार न थींदा, तेसि ताईं इहो अञा पस्ती में वेंदासीं पाण। छो जो हींअर ॾिसो न, महांगाई एतिरी महांगाई आहे, एतिरो क्राइसिस आहे पूरे पाकिस्तान में, जो असां जहिड़ो आर्टिस्ट त माना हिकिड़ो कीड़ो माकोड़ो थी वियो आहे ॼण त। सो तव्हां जिन प्लेटफॉर्म तव्हां ख़ासि करे KTN असांजो हमदर्द आहे, असां हिन जा साथी आहियूं।
सिपाही आहियूं असां हिन इदारे जा, त हीअ बि असांजे थोरी सपोर्ट कराइनि, ख़ासि करे जेके जीनियन आर्टिस्ट आहिनि। असां वटि वरी उहो अची विया आहिनि टिकटॉकर बि जेके आहिनि न, हिकिड़ो वीडियो ठाहे चवंदा असां अदाकार आहियूं। पर इदारनि खे थोरी छंड छाण करणु खपे त बाबा किन लोड़ियो आहे, छा थियो आहे, को अहिड़ा माण्हू मुक़ररु थियनि। हाणे जेके असांजा हुते सही था कनि त बाबा हीअ अदाकार आहे या न आहे, या हिनखे कुझु मिलणु खपे न मिलणु खपे, उहो असांजे शोबे जो माण्हू ई न आहे। जेको मूंखे सुञाणींदो कोन त मुनीर सियाल 40 सालनि खां वठी हिन फील्ड में लोड़े थो, मूंखे सुञाणे नथो सघे, उनखे तव्हां असांजे शोबे जो इंचार्ज करे छॾियो आहे। त असांखे जेके सुञाणनि, जेको असांजो एक्टर हुजे, जेको असांजो डायरेक्टर हुजे, तव्हां उनखे निगरान कयो असांजो, या जेका साइन अथॉरिटी आहे उहा उनखे ॾियो न। ऐं ॾिसो त हिकिड़ो पैगाम अवेयरनेस जागृता जेका आहे, माण्हुनि ताईं को सुठो पैगाम पुॼाइण जे लाइ पंहिंजी ॻाल्हि माण्हुनि ताईं कीअं पहुचाइजे। क़ब्ले मसीह खां वठी हिकिड़ो थिएटर, इहो ड्रामो, इहो जी शुरूआति थी, यूनान खां शुरूआति थी, रोम खां यूनान खां शुरूआति थी। त इहो असांजो ड्रामो जेको आहे न, पैगाम पहुचाइण जो तरीक़ो आहे। असां माण्हुनि ताईं पंहिंजी ॻाल्हि कीअं पहुचाईंदासीं। इहो ड्रामो आहे, थिएटर आहे, आर्टिस्ट ई आहे उहो जेको माण्हुनि खे सुठे नमूने सां सम्झाए सघे थो। मुंहिंजो हिकिड़ो सुठो अदीब आहे, सिंध जो नाले वारो अदीब आहे, उहो चए दादा असां किताब त लिखूं था, पर किताब घणा माण्हू पढ़नि था। अक्सर माण्हुनि खे किताब ॾियूं था, वञी तोहफ़े तौरु ॾियूं था, या ख़रीद करे थो थोरो पढ़ी उहो रखी थो छॾे। पर तव्हांजो ड्रामो आहे जंहिंमें तव्हां एक्टिंग जे ज़रिए माण्हुनि खे ॾिसण ते मजबूर था कयो, ऐं तव्हांखे ॾिसनि था, तव्हांखे ॿुधनि था, ऐं तव्हांजे उन मैसेज खे उहो माना जेको आहे सो फॉलो कनि था। हाणे असांजा ॿार जेकॾहिं ग़लति ॻाल्हि ॾिसंदा त उहो असांजा ॿार उनखे फॉलो कंदा आहिनि, ऐं जेकर सुठी ॻाल्हि ॾिसंदा आहिनि टीवी ते त उहे साॻा ई चवंदा वठंदा आहिनि। जेकर असांजा को जेको आहे सो अगस्त जो महीनो हूंदो आहे, क़ौमी तराना टीवी ते हलंदा आहिनि, मिली नगमा मतिलबु लबो लबावी हुआ त किथे बि कहिड़े बि जाइ ते असांजो शोबो सिर्फ़ु न, अहिल माण्हू जिथे बि हूंदा उहो तव्हांजी क़ौम खे, तव्हांजे सॼे मुआशिरे खे हिकिड़ी राह जी तरफ़, सुठे रस्ते जी तरफ़ वठी वेंदा। ऐं नाअहिल जिथे बि भर्ती थींदा, उहो शोबो कहिड़ो बि हुजे असां समेत, उहे असांखे बेराह रवी जी तरफ़ ऐं उन तरफ़ वठी वेंदा जिते असांखे जहालत खां सवाइ कुझु न मिलंदो। तव्हांखे ख़बर आहे, कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ी वीडियो ॾिठी ऐं मूंखे उहा वीडियो ॾाढी वणी, टिकटॉक ते ई ॾिठी। त कुझु यंगस्टर्स आहिनि, छोकिरा, उन्हनि हिकिड़ो एक्सपेरिमेंट कयो, डिफरेंट जाइनि ते विया, यानी पार्क्स में विया, रेस्टोरेंट्स में विया, ऐं यूनिवर्सिटीज़ में विया, मतिलबु डिफरेंट जाइनि ते जिथे हुजूम हुजे, छोकिरनि छोकिरियुनि जो, मर्दनि जो, ॿारनि जो, औरतुनि जो। उन्हनि वटि हिकिड़ो हेतिरो नंढो स्पीकर हुयो जंहिंमें क़ौमी तरानो हुननि जो उन में हुयो, ऐं जिथे बि हुजूम ॾिसनि पिया न, हुननि क़ौमी तरानो उते मतिलबु रखी करे स्पीकर ग़ाइबु थी पिया वञनि, ऐं ख़ामोशी सां क़ौमी तरानो पिया हलाइनि, ऐं ॾिसणु पिया चाहिनि त केरु एतिराम में उथे थो। कुझु माण्हू वेठा रहिया, जॾहिं हुननि खे रियलाइज़ थियो, हिकिड़ी आवाज़ आई त हा असांजो क़ौमी तरानो आहे, पोइ आहिस्ता आहिस्ता सभु उथणु शुरू थी विया। त यानी इहा उहा ई ॻाल्हि थी न, त असां में जेकॾहिं पाण में आहे हिकिड़ी सलाहियत, ऐं जेकॾहिं पाण सम्झूं था त हा वाक़ई कुझु असां पाण में चेंज आणे सघूं था, त शुरूआति ईअं ई थींदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। त इहे नंढा नंढा एक्सपेरिमेंट्स करण बि ज़रूरी हूंदा आहिनि ज़िंदगी में। ऐं जीअं त अॼुकल्ह जा हालात आहिनि, मां स्पेशली व्यूवर्स खे ऐं जेके बि असांजा हिते हाज़रीन ऐं नाज़रीन जेके बि आहिनि, तव्हां सभिनीनि खे हिकिड़ी शइ चवणु चाहींदसि त असां पंहिंजे दीन खां इलाही परे थी विया आहियूं। असां इहो सोचींदा आहियूं त जेको आहे टाइम मिलंदो त नमाज़ पढ़ंदासीं, पर अलाह साईं चवे थो नमाज़ पढ़ त मां तोखे ॾियां, मूंखे यादि कर त मां तोखे ॾियां। जॾहिं असां पंहिंजे अलाह खे ई विसारे वेहंदासीं त पोइ हीअ परेशानियुनि में ई रहंदासीं। अर्ज़ु थी कयां मां तव्हांखे, जॾहिं बि इशा जी नमाज़ पढ़ो था त इशा जी नमाज़ खां पोइ हिकु दफ़ो सूरे वाक़िया ज़रूरु पढ़ो, अव्वल आख़िर दुरूद शरीफ़ सां गॾु। असांजे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण इशा जी नमाज़ खां पोइ, यानी जंहिं वक़्तु हू निंड फरमाईंदा हुआ, निंड करण खां पहिरीं सूर वाक़िया ज़रूरु पढ़ंदा हुआ। इन सां तव्हांजे रिज़्क़ में कुशादगी थींदी ऐं तव्हांजे रिज़्क़ में अलाह साईं मज़ीद बरकत विझंदो। त जॾहिं असांजो हुज़ूर पाक इन्हनि शयुनि ते, सुनतुनि ते उन्हनि फरमायो आहे त तव्हां हलो, त असां केरु थींदा आहियूं? बेशक जॾहिं असां पंहिंजी परेशानियुनि खे, अलाह जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ींदासीं त असांजी परेशानियूं दूरि थींदियूं न। हींअर न असां नमाज़ था पढ़ूं, न हींअर असां क़ुर जी तिलावत था कयूं, न हींअर असां को दुरूद था पढ़ूं, न को विर्द था कयूं। असांजे घरनि में क़ुर पाक मौजूदु आहे, उन्हनि ते
तह मिट्टी लॻी पई आहे, मथे शेल्फ ते पई आहे, असांखे ख़बर आहे त हा असांजे घर में क़ुर पाक आहे, पर कंहिंखे तौफ़ीक़ कोन थींदी त उन खे मिट्टी खे हटायूं ऐं असां क़ुर पाक जी तिलावत कयूं। असांजे घरनि में उहो टाइम हलियो वियो आहे तिलावतुनि वारो, जेको हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो, सुबुह सुबुह सां आवाज़ूं ईंदियूं, नमाज़ुनि जी आवाज़ ईंदी त भई हा ख़बर पए थी त नमाज़ कोई पढ़े थो, ख़बर पए थी कोई तिलावत थो करे। बिल्कुलु अॼु उहो दौरु ख़तमु थी वियो आहे सर। त इहे परेशानियूं, इहे हालात छाजे करे आहिनि? इहे असांजे पंहिंजा इमाल आहिनि। अलाह साईं आज़माए थो। अलाह साईं फ़रमायो, कंहिं अलाह साईं खे चयो त अलाह साईं ही मामलात जेके आहिनि कीअं ख़बर पए त तूं आहीं? कंहिं अलाह साईं खां सवाल कयो त अलाह साईं चयो मां जॾहिं तव्हां खां रिज़्क़ फुरियां, तव्हांजी नौकरियूं फुरियां त सम्झ त मां आहियां, मूंखे यादि कंदे मां हाज़िर थींदसि। ऐं तव्हांजी मुआशिरे जे अंदरि जॾहिं ज़िना आम थी वञे, शराब आम थी वञे, हर शइ जॾहिं आम थी वञे त सम्झजां, यादि कजां त मां आहियां। ऐं उन खां पोइ अलाह साईं इहो फ़रमायो त मां उन माण्हू खे हुकूमत ॾींदमि जेको बिल्कुलु तव्हांजो मुल्क न हलाए सघंदो। त इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जिन खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। सो वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी, तव्हां असांजे शो में आया ऐं तव्हां सां कचहरी थी। वेंदे वेंदे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? इहो ई मैसेज ॾींदासीं त पंहिंजे मुल्क पाकिस्तान, पंहिंजे सिंध खे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता कयो, कोशिशि करे पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियारियो त जीअं हिन मुल्क जा सुठा ऐं ज़िम्मेवार शहरी थी सघनि ऐं को किरदारु अदा करे सघनि पंहिंजी क़ौम जे लाइ। मां इहो पैगाम ॾींदुसि। थैंक यू सर। जी सर। ऐं तव्हांजी ॻाल्हि खे मां कंटिन्यू कंदुसि त दीन तरफ़ असां तमामु घटि आहियूं, ऐं मुंहिंजो बि पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो ई पैगाम आहे त कोशिशि करियो, नमाज़ क़ाइमु करियो, ऐं 5 वक़्त नमाज़ में एॾो टाइम कोन थो लॻे। ऐं जेकर असां नमाज़ पढ़ंदासीं, अलाह ऐं अलाह जो रसूल हुन में राज़ी रहंदो, ऐं सुन्नत रसूल जे मुताबिक़ पंहिंजी आल औलाद खे दर्स ॾियूं त सुन्नत रसूल ते हलनि ऐं अलाह जे रसूल जी रस्ते ते हलनि त उहो जीअं हिन दुनिया में बि कामयाबु हुजनि ऐं आख़िरत में बि कामयाबु हुजनि। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। जी सर। बिल्कुलु इहो ई आहे त राह निजात जेका आहे या जेको सिस्टम आहे उहो आहे ई निमाज़ सां या अलाह जे ज़िक्र फ़िक्र सां, इबादत सां, पर इन सां गॾु गॾु इंसानियत, वॾ नंढाई, इज़त एहतराम, जेसिताईं ख़ल्क़ ख़िदमत जो जज़्बो, उहो जेसिताईं तव्हां में न आहे त तव्हांजूं निमाज़ूं या इबादतूं कंहिं कम जूं कोन्हनि के। पहिरें त आहे इंसान जी इज़त करणु ऐं उनजी ख़िदमत करणु। सो निमाज़ बि इंतिहाई ज़रूरी आहे। लतीफ़ जी ॻाल्हि वांगुरु त इहो पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फहम जंहिंसां पसी पीढ़ीअ खे। सो अलाह साईं असांजे नौजवान तबिके खे ख़ासि करे जेके सॼो ॾींहुं मोबाइल में पंहिंजूं ज़िंदगी में वक़्तु था विञाइनि, जेको साम्राज असांखे जो ॻिची में हणी छॾियो आहे तोक मोबाइल वारो, हालांकि आहे त सुठी शइ, फ़ाइदे वारी शइ आहे। जेकॾहिं तव्हांखे इहो कंहिं ख़राबु शइ खे ॾिसण जे बजाए तव्हां का क़ुर जी आयत वेही हुन ते पढ़ो या को यादि करणु चाहियो या रुगो ॿुधी वठो 2 मिंट सुबुह सां उथी निंड मां, बजाए जेको टिकटॉक ॾिसण जे या गारगंद ॿुधण जे का क़ुर जी आयत ई ॿुधी छॾियो या को निमाज़ जो तरीक़ो सम्झी वठो या को नहजुल बलागा मां को हिकिड़ो मौला अली जो कौल ॿुधी वठो, सही बुख़ारी मां को हुज़ूर साईं जो हिकिड़ो के ॻाल्हि ॿुधी वठो। इन्हनि ते अलाह कंदो त अमल थींदो। असां मैसेज इहो ई था ॾियूं त इबादत ऐं ख़िदमत ख़ल्क़ ख़ासि करे इन ते तवज्जो हुजणु खपे। इंशाअल्लाह। थैंक यू सो मच। जी व्यूअर्स, बसि वेंदे वेंदे इहो ई चवंदसि त पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।